बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ही पसे पाण खे, पाण ही महबूब, पाण ही खलके खूब, पाण ही तालिब दिन जो, पाण ही जल जलालहू, पाण ही जान जमाल, पाण ही सूरत पिरीअ जी, पाण ही हुस्न कमाल, पाण ही पीर मुरीद थिए, पाण ही पाण ख़याल, सब सबो ही हाल मंझां ही मालूम थिए। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं उहा सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं उहा सभिनीनि जे लाइ। ऐं उहा जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह में हाणे साण खणी मां मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे क़बूल पवे। नाज़रीन, मौसम ॾाढी ज़बरदस्त आहे, पर तमामु घणी थधी मौसम आहे। असां जंहिं इलाइक़नि में रहूं था, पाण सभु तमामु घणी गर्मी बर्दाश्त कंदा आहियूं, त हीअ मौसम जेका आहे तमामु घणी असांखे थधी लॻे पई। ऐं पाण नॉर्दर्न एरियाज़ जी ॻाल्हि कयूं त माइनस में बि वञी असां वटि जेको आहे न टेम्परेचर बीठो आहे। सो उहे इलाइक़ा हुअं ई तमामु घणा थधा हूंदा आहिनि। हिते पाण जून जुलाई में माना तमामु घणी गर्मी बर्दाश्त कंदा आहियूं। त पोइ जॾहिं मोकलूं मिलंदियूं आहिनि, जिन खे पाण जेको आहे सो समर वेकेशन्स चवंदा आहियूं, त उन में घणे भाङे काफ़ी माण्हू जेको आहे सो पूरे साल जी पंहिंजी आमदनी हिकिड़े पासे ऐं पंहिंजो जेको आहे सो हिकिड़ो पैकेज ठाहींदा हलंदा आहिनि त असांखे जेको आहे सो नॉर्दर्न एरियाज़ वञिणो आहे। त माना हिते तमामु घणी गर्मी बर्दाश्त कंदा आहियूं ऐं उते वञी करे पाण इंजॉय कंदा आहियूं। पर हिन मौसम में जेकॾहिं ॾिसे थो त उते त वञी टेम्परेचर माइनस में बीठो आहे, त उतां जा जेके बि रहवासी हूंदा आहिनि, ईअं ई थींदो आहे। माना तमामु घणी थधि थींदी आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में टिड़ी पखिड़िजी वेंदा आहिनि पंहिंजे कारोबार जे सिलसिलनि जे करे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो रोज़गार जो जेको हूंदो आहे न, हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क हूंदो आहे। त इंसानु जेको कुझु करे रहियो हूंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे घर भातियुनि जे लाइ, पंहिंजे बचनि जे लाइ करे रहियो हूंदो आहे। ऐं पोइ वरी जेके बि हालात हुजनि, माना हिकिड़ो साइड अहिड़ो हूंदो आहे जेको सेफ साइड पाण रखंदा आहियूं। ऐं हर माण्हू खे रखण बि घुरिजे, हर माण्हू चाहींदो बि आहे त असां जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ो सेफ साइड रखूं। तमामु ॻाल्हियुनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। थधि ते जेको आहे सो अॼु थोरी कचहरी उन हवाले सां बि थींदी। ऐं असां पंहिंजे इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं, ख़ासि तौर ते सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं ऐं मुख़्तलिफ़ वाक़िया जेके पेश ईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं तमामु अफ़सोसनाक वाक़िया असां सभिनीनि जे साम्हूं ईंदा आहिनि। ख़ासि तौर ते जॾहिं न्याणी जी ॻाल्हि कंदा आहियूं, औरत जी ॻाल्हि कंदा आहियूं, त हिकिड़ो वॾो उते बि क्वेश्चन मार्क हूंदो आहे त उनजी सेफ्टी किथे आहे। सो इहे तमामु शयूं आहिनि जिन ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदसि। पर पहिरियों प्रोग्राम में जिन जो साथ मौजूदु आहे उन्हनि जो ज़िक्र कंदा हलंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में भरपूर साथ मौजूदु आहे टिपाल मेज़बान जो। ऐं तव्हां पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़हैब चांडियो ऐं राजा मेमण खे ॾिसी सघंदव टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पंहिंजा पसंदीदा सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि शामिलु हूंदा। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। ऐं जॾहिं मां प्रोग्राम स्टार्ट कंदी आहियां त मां हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां त जॾहिं सुबुह जो पाण घर खां निकिरंदा आहियूं ऐं जॾहिं पाण ब्रेकफास्ट करे निकिरंदा आहियूं, त ब्रेकफास्ट करण खां पोइ चांहि माना मैंडेटरी हूंदी आहे। चांहि जो कोप असांखे माना खपंदो आहे। ऐं शाम जो वक़्तु हुजे ऐं पाण सभु फैमिली मेंबर्स मौजूदु हुजूं, उन वक़्तु जेको आहे सो कुझु स्नैक्स अॻियां पिया हुजनि, पर चांहि ज़रूरु हूंदी आहे। ऐं टपाल मेज़बान चांहि या पाण गुड़ वारी चांहि जेकॾहिं पीअंदा आहियूं हिन मौसम में त अञा वधीक सुठी लॻंदी आहे। ख़ैर, खोड़ सारियूं ॻाल्हियूं अॼु जे प्रोग्राम में, जीअं त मूं स्टार्टिंग में बि चयो त तव्हां सां खोड़ सारी कचहरी थींदी। सो पहिरियों जेको आहे सो ज़िक्र कंदा हलूं था असांजे नॉर्दर्न एरियाज़ जो ऐं कोहमरी जो ज़िक्र कयूं था। माना इस्लामाबाद कोई वञे ऐं सिंध खां पोइ पंजाब कोई पहुचे, इस्लामाबाद वञण खां पोइ कोहमरी ज़रूरु जेको आहे न असांखे टाइम मिलंदो आहे त माण्हू चवंदो आहे भला विज़िट करे अचूं, या नथिया गली वारे पासे पाण ज़रूरु जेको आहे सो हिकिड़ो चकर लॻाए ईंदा आहियूं। सो तमामु घणी बर्फ़बारी उते आहे ऐं उते एमरजेंसी लागू कई वई आहे। हिन वक़्तु माना को बि माण्हू उते अलाउ कोन आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे को बि माण्हू न चाहींदो त असां एतिरो सीअ में पंहिंजी जेका ज़िंदगी आहे उहा रिस्क में विझूं। छो त कुझु साल पहिरियां बि पाण सभिनी खे ख़बर आहे त हिकिड़ो वॾो इंसिडेंट थियो ऐं उनखां पोइ मुंहिंजे ख़्याल सां जॾहिं नंढा या वॾा इंसिडेंट पाण सभिनीनि जे साम्हूं ईंदा आहिनि त पोइ अञा वधीक जेको आहे सो माण्हू खे कॉन्शियस हुजण जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं माण्हू जेको आहे सो चाहे त घणो पंहिंजो पाण खे सेव करे सघे थो। छो त असां जेसीं ताईं पंहिंजी केयर पाण न कंदासीं त ॿियो कोई ऑब्वियसली उन तरह असांजी केयर कोन करे सघंदो। नाज़रीन, उन खां अलावा थधि त तमामु घणी आहे ऐं वरी ॿीहर बि जेको आहे सो इन ई तरह गुज़ारिश कई वई त 9 बजे जो जेको टाइम आहे उहो स्कूल्स जो कयो वञे। सो तमामु जेके असां वटि स्कूल्स हली रहिया आहिनि, फंक्शनल पंहिंजा जेके बि स्कूल्स आहिनि उन्हनि में टाइम जेको आहे सो ॿारनि जो 9 बजे जो कयो वियो आहे। उहे प्राइवेट स्कूल्स हुजनि या गवर्नमेंट स्कूल्स हुजनि। हाणे उहे स्कूल्स जिन जी एफिलिएशन डायरेक्ट पंहिंजी यूनिवर्सिटी सां हुजे थी,
त उन्हनि जो टाइम जेको आहे सो फिक्स ई हूंदो आहे, उहो जेको आहे सो टाइम कॾहिं बि चेंज कोन कंदा आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल मां मेहरान यूनिवर्सिटी जो जेकॾहिं एग्ज़ाम्पल ॾियां, उनजे यूनिवर्सिटी जे अंडर में जेको स्कूल आहे या जेको कॉलेज आहे उनजो टाइम फिक्स ई हुजे थो, उहे पंहिंजो टाइम चेंज न कंदा आहिनि। मौसम जेका बि हुजे ऐं जेतिरो बि टेम्परेचर हुजे, जेतिरी बि थधि हुजे, त उन्हनि जो टाइम हिकिड़ो ई फिक्स हुजे थो, छो त ट्रांसपोर्ट मुहैया कई वेंदी आहे ऐं जॾहिं बसिस प्रोवाइड कयूं वेंदियूं आहिनि त उनजो जेको आहे ऑफिशियल हिकिड़ो ई टाइम हूंदो आहे, उहो मॉर्निंग जो हुजे या वापसीअ जो जेको वक़्तु हुजे उहो हिकिड़ो ई मुक़ररु वक़्तु हूंदो आहे। उन खां अलावा पंहिंजा जेके बि प्राइवेट सेक्टर्स जी साइड नज़र विझूं था त जेके बि असांजा स्कूल आहिनि 9 बजे ॿारनि जो टाइम आहे ऐं 8:30 बजे ताईं टीचर्स उते पहुची वञनि। पर मां थोरो वेही सोचींदी आहियां त जेके ॻोठनि में स्कूल आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्कूल आहिनि, छो त उते सीउ बि तमामु घणो थिए थो ऐं उते जेके असां जो अदियूं असांजा जेके बि ॿाहिरि पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि था उन्हनि खे यकीनन असां एप्रिशिएट ज़रूरु कंदासीं, छो त ऑन टाइम पंहिंजी वर्क प्लेस ते पहुचण बि हिकिड़ी वॾी ज़िम्मेदारी हूंदी आहे। सो यकीनन थधि, मौसम, टेम्परेचर, क्लाइमेट चेंज इहो सभु त हलंदो ई रहंदो, पर एजुकेशन प्रियोरिटी हुजे त इहा वधीक अञा बहितर ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। कुझु ॾींहं पहिरियां मां सोशल मीडिया ते बहस मोबाइल सभु ॾिठुमि पिए त असां कैनेडा जी ॻाल्हि कयूं, अमेरिका जी ॻाल्हि कयूं जिते तमामु घणी थधि पवंदी आहे, दुनिया जे उन्हनि मुल्कनि जी ॻाल्हि कयूं जिते माइनस में वञी टेम्परेचर बीहंदो आहे, पर उते स्कूल्स बंदि कोन थींदा आहिनि, उस्ताद पंहिंजे टाइम ते वेंदा आहिनि, ॿार पंहिंजे टाइम ते पहुचंदा आहिनि, पर उते वरी फैसिलिटीज़ बि कुझु इन तरह जूं ई हूंदियूं आहिनि। वरी असां पंहिंजे एरिया सां इन्हनि शयुनि खे कंपेयर कंदा आहियूं त पोइ असांखे घणी खोट नज़र ईंदी आहे, पर उनजे बावजूद बि जेके फंक्शनल स्कूल्स आहिनि उहे सुठे अंदाज़ में हलनि था त इहा माना हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि ज़रूरु आहे। हमेशह इहा ॻाल्हि पाण सभु मञंदा आहियूं, पाण सभु ॻाल्हि कंदा आहियूं त कमु करण जी हमेशह असां वटि ज़रूरत आहे ऐं दुनिया में बि ईअं हूंदो आहे, माना कमु करण जी हमेशह जेको आहे न उहा हिकु साइड अहिड़ो हूंदो आहे जिते हमेशह ई कंसिस्टेंसी सां कमु कयो वञे थो, ऐं उहो जेकॾहिं एजुकेशन हुजे जिते प्रॉपर कंटिन्यूअसली कंसिस्टेंसी सां कमु कयो वञे त यकीनन उहे क़ौमूं दुनिया में तरक़ी कनि थियूं। अच्छा नाज़रीन, आउं सिंध जे अॼु उन केस ते ॻाल्हाइणु वञा पई जिन ते ॻाल्हाइणु यकीनन मुंहिंजे लाइ हिकिड़ो ॾाढो सेंसिटिव टॉपिक आहे। ऐं सम्झी विया हूंदा त मां शादबानू मल्ला केस जी ॻाल्हि करे रही आहियां, छो त जेकॾहिं असां तमामु केसिस ते हिन वक़्तु नज़र विझूं था त चोटियारी वारो ही वाक़ियो असां सभिनीनि खे जेको आहे सो उन फ़हरिस्त में नंबर 1 ते नज़र अचे थो। ॾाढो अणवणंदड़ वाक़ियो आहे, ॾाढो ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे, ऐं हिकु नियाणी जी जॾहिं ॻाल्हि कजे थी, हिकु औरत जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त असांजे समाज में चओ त हिकिड़ो उते सवालिया निशान ज़रूरु आहे त औरत जी सेफ्टी किथे आहे। का बि औरत जेकॾहिं पंहिंजे घर खां निकिरे थी त उन जी सेफ्टी जो ज़िम्मेदार केरु आहे। ख़ासि तौर ते सिंध जे उन्हनि इलाइक़नि जी असां ॻाल्हि कयूं जिते औरत जो निकिरणु अॼु बि ममनू ॼाणियो वञे थो। औरत जी एजुकेशन अॼु बि उते तमामु वॾो हिकिड़ो सुवालु मौजूदु आहे। औरत पंहिंजे फ्यूचर जे बारे में छा फ़ैसिलो करे सघे थी या नथी करे सघे, उहो पंहिंजो जेको आहे सो कैरियर खे कंहिं अंदाज़ में ॾिसे थी, उते हिकिड़ो वॾो सुवालु ज़रूरु मौजूदु आहे। ॾाढा वॾा असां वटि ख़ाल मौजूदु आहिनि। असां वटि जेकॾहिं माज़ीअ में बि ॾिसिजे या इन फ्यूचर बि जेकॾहिं असां सोचूं त असां वटि जेको आहे उहो ॾाढो ॾुखियो हिकिड़ो औरत जे लाइ रस्तो मौजूदु आहे। ही उहो समाज आहे जंहिं समाज में अव्हां जेकॾहिं कहिड़ी बि एज में मौजूदु आहे अव्हां वटि समाज जे लाइ माना तव्हां हिकिड़ो जेको आहे न सिधो अव्हां वटि हिकिड़ियूं निशानियूं मौजूदु हूंदियूं ऐं अव्हां वटि जेको आहे सो माना हिकु औरत स्टैंड बाय शायदि उहा उन्हनि खे नज़र अची रही हूंदी आहे। उन औरत खां कोई कोन पुछंदो आहे त उहा पंहिंजे सर्वाइवल जे लाइ कहिड़ी जंग विड़ी रही हूंदी आहे, पंहिंजे सर्वाइवल जे लाइ हुनखे छा छा फेस करिणो पवंदो आहे। अच्छा, मां रिसेंटली हिकिड़ी मूवी बि ॾिठी, उन मूवी में माना 4 शयूं, मां स्पेसिफिक मूवी जी ॻाल्हि नथी कयां पर 4 शयुनि जेके शयूं मूं नोट कयूं उन्हनि जी मां ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदमि त औरत खे पंहिंजे हक़नि जी ज़रूरु ख़बर हुजणु घुरिजे। उहे समाजी आहिनि, उहे सियासी आहिनि, या उहे तव्हांजा रिलीजियस जेके हक़ूक़ आहिनि उन्हनि हक़नि जे बारे में तव्हांखे ख़बर हुजणु खपे। तव्हांखे ख़बर हुजणु खपे त ज़िंदगी में जेकॾहिं मैरिड लाइफ में को बि मसइलो पेश अचे थो त तव्हां क़ानूनी तौर ते उनखे कीअं हल करे सघो था। एंड अगेन सोसाइटी उहा तव्हांखे कीअं तव्हांजे साम्हूं ईंदी, तव्हांखे कीअं उहा चैलेंजिस तव्हांजे साम्हूं रखंदी, उहे हार्डल्स तव्हांजे साम्हूं रखंदी, उहे माइलस्टोन्स तव्हांजे साम्हूं रखंदी।
पर तव्हांखे ख़बर हुजणु खपे त असांजो कानून असांखे छा ॿुधाए रहियो आहे। उन खां पोइ तव्हां कैरियर ओरिएंटेड जेकॾहिं आहियो तॾहिं बि तव्हांजे पंहिंजी फैमिली खां वठी वरी समाज ताईं तव्हां वटि घणा सारा सुवाल अचनि था, घणा सारा चैलेंजिस अचनि था। ऐं चौथी शइ मूं इहा उन मूवी में एज़ अ लेसन मूंखे इहा शइ सम्झ में आई त जेकॾहिं औरत बाहिम्मत आहे, बाइख़्तियार आहे, जेकॾहिं उहा एजुकेटेड आहे, उनखे ख़बर आहे त सही कम जो छा मूं वटि सही रिज़ल्ट ईंदो ऐं ग़लति कम जो मूं वटि छा ग़लति रिज़ल्ट ईंदो, ऐं सही कम खे जेकॾहिं पकड़े उहा हले थी सही रस्ते खे, त पोइ कामयाबी यकीनन उनजो मुक़दर आहे। सो वेल, इन्हनि तमामु शयुनि ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल असां कंदासीं। ऐं जेका आयल मुंहिंजी मुअज़्ज़िज़ महिमान आहे उनजो मां इंट्रोडक्शन कराइणु चाहींदमि। ऐं मूंखे लॻे थो त अॼु इंट्रो में मूं तमामु घणो टाइम बि वरितो आहे। मैडम हुमेरा शम्स शेख साहिबा मुंहिंजे प्रोग्राम में जनाब मौजूदु आहिनि। पाण ॾाढी सुठियूं राइटर आहिनि। डेवलपमेंट सेक्टर में उन्हनि हिकिड़ो सुठो अरसो गुज़ारियो आहे। उन्हनि जो हिकिड़ो ॾाढो सुठो एक्सपीरियंस बि मौजूदु आहे डेवलपमेंट सेक्टर वारी साइड जो। उन खां अलावा हिकु राइटर आहिनि ऐं पाण सोशल एक्टिविस्ट आहिनि, त तमामु सुठी ॼाण रखनि थियूं ऐं तमामु इन्हनि इशूज़ ते सुठे अंदाज़ में ॻाल्हाईंदियूं आहिनि। मैडम तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु ठाक। माशाल्लाह ज़बरदस्त। हमेशह वांगुरु इलाही प्यारा पिया लॻो। ड्रेस तव्हांजो इलाही प्यारो ऐं ग्रेसफुल, माना हिकिड़ी पर्सनैलिटी हूंदी आहे न, त हा मां हमेशह उहा ई वाइब ईंदी आहे। सो यस मैडम, सुबुह मेहरान प्रोग्राम ही अगरि तव्हांजो पंहिंजो ही प्रोग्राम अवांजो पंहिंजो तव्हांखे ॿीहर भली कार चवंदसि। खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयूं अथमि अॼु जे हिन इंट्रोडक्शन में। औरत जंहिंजे लाइ शायदि तमामु वॾा चैलेंजिस अॼु बि मौजूदु आहिनि ऐं असांजे समाज में शायदि सुभाणे बि उहे चैलेंजिस मौजूदु हूंदा। सो पहिरीं पाण मौसम ते ॻाल्हाईंदासीं। तव्हांजी फेवरेट मौसम आहे, पसंदीदा मौसम आहे, कीअं इंजॉय कयो पिया? घर में ई। घर में कीअं इंजॉय थींदो आहे? घर में ई त इंजॉय थींदो आहे। अच्छा। हा, ॿाहिरि निकिर त माना सामान खण, पैसा खण। हा, पैसा बड़ो मसलो आहे, पैसा खणो, गाॾी खण ऐं सोच त काॾे वञूं। बिल्कुलु। घर में इहो आहे त तव्हां पंहिंजी मर्ज़ी जो पचाए सघो था पिया। मर्ज़ी आहे कहिड़ा बि कपिड़ा पायो। को तव्हांखे चवण वारो कोन्हे, ॾिसण वारो कोन्हे, जज करण वारो कोन्हे। जज करण वारो कोन्हे। को जेको दिलि चए तव्हां जेको बरसाती मौसम या थधो मौसम, इन में खाधा बि सुठा हूंदा आहिनि। जी बिल्कुलु बिल्कुलु। ऐं पचाइण में बि मज़ो ईंदो आहे। चुल्हि ते तव्हां भले कलाकनि जा कलाक बीहो, तव्हांखे को फ़र्क़ु नथो पए। ऐं घर में बि इहो आहे त तव्हां पंहिंजे पाण खे हिकिड़ी महदूद जाइ में रखी सघो था पिया। टेंशन न हूंदो आहे त माण्हू रिलैक्स आहे। मां थधि में रिलैक्स हूंदी आहे। सही। कपिड़नि जे हिसाब सां छो चवंदा आहिनि त जेको आहे सो घणो सियारो घणी थधि जेको आहे सो डिप्रेशन जो बायस बणिजंदी आहे। ऐं घणी गर्मी छा हूंदी आहे? हा यकीनन। उहो त छितो करे मारींदी आहे माण्हुनि खे। हा, माण्हू पंहिंजे बुत मां बेज़ार हूंदो आहे, कमु मुश्किल हूंदो आहे, गर्मी थींदी आहे, मानी पचाइण खां बेज़ारी हूंदी आहे, कमकार खां बेज़ारी हूंदी आहे, लाइट वञे त बि मसइलो आहे, जे एसी नथो हले त बि मसइलो आहे, यूपीएस बंदि था थी वञनि त बि मसइलो आहे, लॉन जा कपिड़ा खपनि, जे पैसो न आहे त उहो बि मसइलो आहे, थधो पाणी खपे, थधियूं शयूं खपनि। त गर्मी में त घणो कुझु खपे थो, सियारे में घणो कुझु नथो खपे पियो। सियारे में तव्हां पंहिंजो पाण हिकिड़ी शाल पाए, कंबल पाए, तव्हां सवड़ पाए सुम्हो त बि ठीकु आहे। को तव्हांखे चवण वारो त कोन्हे न। या डिमांड घणी कान्हे, वधि में डिमांड जे थींदी त जोशांदे जी, ग्रीन टी जी, चांहि जी, कॉफ़ी पी वरिती। हा, कॉफ़ी पी, उहो जंहिंखे जेको अवेलेबल हूंदो उहो पी सघे थो न। बिल्कुलु। त मां चवंदी जेकॾहिं इहे शइ बि अवेलेबल न आहे, तव्हां गरम पाणी पी छॾो त बि तव्हां रिलैक्स आहियो। हा हा, बिल्कुलु। इन हिसाब सां सियारो इलाही सुठो आहे। तव्हांजो ख़र्चु घटि आहे ऐं महदूद आहे तव्हां। सही। ऐं मोस्टली माण्हू ईअं बि चवंदा आहिनि मैडम त सियारो जेको आहे सो खाधे पीते जी मौसम आहे। ईअं थींदो आहे त माना सियारे जी मौसम गुज़रे ऐं थोरो वेट वधी वञे? इहो नेचुरली आहे। थधि में बुख वधीक लॻंदी आहे, इंसान खे बि जानवर खे बि। तव्हां जानवर बि ॾिसो वधीक खाईंदो आहे सियारे में, पाणी बि वधीक पींदो आहे। हालांकि पाणी पाण घटि था पियूं पर सियारे में उञ बि लॻे थी। त इहो नेचुरली आहे। त ऊन्हारे में माण्हू चवंदा माण्हू पंहिंजे बुत खां बेज़ार आहे। असां वटि त ॾाढियूं गर्मियूं थियूं थियनि। असां वटि त 8 महीना थी गर्मी हले पई, त जेकॾहिं हीउ हिकिड़ो महीनो सीउ थो अचे त उन ते बि रड़ थी पए पई। रड़ त न हुजणु खपे न, त ख़ुशी थियणु खपे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह सीउ आयो आहे। ऐं मां त चवां थी हले, मूंखे हीउ जेको सीउ हले पियो हिन वक़्तु मूंखे पंहिंजे नंढपण जा सीउ था यादि अचनि। जॾहिं पनियाकिल में सीउ हूंदा हुआ त मूंखे चङी तरह यादि आहे, सितंबर में पखा बंदि थी वेंदा हुआ, अक्टूबर में खाधा चेंज थी वेंदा हुआ, जेके ऊन्हारे वारा खाधा बंदि थी वेंदा। चयो वेंदो माना इहो ॿुधो अथमि ईअं त पारो थो पए, इहा शइ माना हाणे थोरी महसूसु थिए शायदि हाणे पारो बि पवंदो आहे असां वटि। हा पवंदो, असां नंढे हूंदे त असां पाण ॾिठो आहे पारो पवंदो हुयो। बिल्कुलु हर शइ ॼमी वेंदी हुई, एतिरे ताईं मिटी बि ॼमियल लॻंदी हुई न, त हथु विझ त
त टुटी पवंदी हुई शीशे वांगुरु। सही बिल्कुलु। त भितियूं थधियूं हूंदियूं हुयूं, हर शइ थधी हूंदी हुई ऐं 3 महीना सीउ हलंदो हुयो। इन खां अलावा बरसातूं ॾाढी पवंदियूं हुयूं, हफ़्तो हफ़्तो बरसाति हलंदी। असांखे चङी तरह यादि आहे, उस कोन हूंदी, असां सिकंदा हुआसीं त सिजु अचे त कपिड़ा धोपिजनि, स्वेटर धोपिजनि, सवड़ियुनि जा जेके छऊं आहिनि उहे धोपिजनि, काठियूं आली थी वेंदियूं त टेंशन हूंदो त काठियूं आली थी वेंदियूं। त सियारो तमामु घणो हलंदो ऐं तमामु सुठे नमूने हलंदो हुयो। रोज़ानो माना तव्हां कचड़ी उस में वेही करे फरियूं खाओ, फोटा खाओ, रदड़ी खाओ, गजरूं खाओ, मूरियूं खाओ, नारंगियूं खाओ, बोईमुङ खाओ। त सियारे जो पंहिंजो मज़ो आहे ऐं ॿाहिरि थोरे अंदरि ज़बरदस्त सुठो लॻंदो आहे, ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं हिकु राइटर जंहिंजे हथ में कलम हुजे, जंहिं वटि कागज़ हुजे, उनखे रिलैक्स थियण जे लाइ शायदि घणो वक़्तु घुरिजंदो आहे ऐं हू जॾहिं इंसानु रिलैक्स हूंदो आहे त अञा वधीक हुनजी तख़लीक़ ख़ूबसूरत हूंदी आहे। हिकिड़ी शइ आहे सिंपल, मां जेको ॾिठो आहे न राइटर लाइ, जेकॾहिं हू रिलैक्स आहे न, भले ऊन्हारो हुजे सियारो हुजे, कुझु बि हुजे, हुनजे लाइ मौसम माना नथो रखे, हुनजे लाइ रखे थो अंदरूनी सुकून, ज़हनी सुकून। इहा ॻाल्हि त आहे, चाहे दिलि में सुकून आहे तव्हांजे या तव्हांजे अंदरि में सुकून आहे त तव्हां पाणे लिखंदा ऐं तव्हांजो ध्यानु पाणे वेंदो, लिखण तरफ़ वेंदो। इहो नेचुरली आहे। त जेकॾहिं नथो वञे त पोइ भले तव्हांजे साम्हूं अगरि लाश पियो आहे त बि न वेंदो, वरी न तव्हांजा ॻोड़ा वहंदा, न तव्हांखे का तकलीफ़ थींदी, न ई तव्हांखे कंहिंजी को ख़ुशी थींदी। त इन लाइ ज़रूरी न आहे त तव्हांखे मौसम सां को तालुक़ु न आहे। मौसम अंदरि जी आहे, तव्हां पाण अंदरां केतिरा ख़ुशि आहियो, अंदरां केतिरा रिलैक्स आहियो। अगरि आहियो त तव्हां सुठे नमूने लिखी सघो था, पढ़ी सघो था। ऐं इहो लिखण सां वाबस्ता न आहे। हिकिड़ो आम माण्हू, हिकिड़ो हारी, हिकिड़ो शागिर्दु, जेकॾहिं उहो बि अगरि सुकून में आहे न त हू सुठो पढ़ी सघे थो, सुठो कमु करे सघे थो। जे सुकून में हू न आहे त हू कुझु न कंदो, उहो हुते वञी हुते पई हुजे। अच्छा मैडम, मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त कुझु माण्हू ॾाढा जीनियस हूंदा आहिनि, छो त मसइला मुश्किलातूं हर माण्हू जी ज़िंदगी में अचनि था। ईअं नाहे पॉसिबल त को माण्हू अहिड़ो हुजे जंहिं वटि टेंशन न हुजे, घर जा मसइला न हुजनि, फैमिली प्रॉब्लम्स न हुजनि, पर कुझु माण्हू शायदि ॾाढा जीनियस हूंदा आहिनि, हर शइ खे ॾाढो ईज़ीली जेको आहे सो हैंडल करे वठंदा आहिनि। इहो ज़रूरी आहे, जीनियस हुजणु नेचुरली आहे, कुदरत जंहिंखे करे। बाक़ी ईअं इहो ज़रूरी आहे त तव्हां जेके आहे घर में मसइला आहिनि, तव्हांजे ओसे पासे मसइला आहिनि, समाज में मसइला आहिनि, उन्हनि खे तव्हां जेतिरो सीरियस खणंदा न ओतिरो तव्हांखे ॻिची पवंदा। त इन लाइ ज़रूरी आहे त उनखे हैंडल कयो या इग्नोर कयो। ॿ शयूं इग्नोर कयो त बहितर आहे। इग्नोर कंदव त तव्हांजी जान छुटंदी, मसइले में जान छुटंदी। ऐं जेकॾहिं हैंडल कंदा त उन सां ॿियनि खे बि फ़ाइदो थींदो। ज़बरदस्त, ॿियनि खे बि फ़ाइदो ॾियो, पाण खे बि फ़ाइदो। ज़बरदस्त मैडम, ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कई आहे। ख़ासि तौर ते औरतुनि जे लाइ इहा ॻाल्हि ॾाढी माना ख़ैज़ आहे, छो त अव्हां जेकॾहिं उन्हनि मसइलनि खे सीरियस वठी करे, तमामु सीरियस वठी करे पंहिंजो ज़हनी सुकून जेकॾहिं बिगाड़ियो था त तव्हांजी सिहत ते असरु पए थो, त शायदि अञा मसइला वधनि था, पोइ उन्हनि जो सॉल्यूशन नथो मिले। ऐं किथे न किथे हल मौजूदु हूंदो आहे मसइलनि जो, बसि उहो थोरो शायदि देरि सां नज़र ईंदो आहे या उहो टाइम टेकिंग उहो प्रोसेस हूंदो आहे, पर मसइला ख़ैर हल ज़रूरु थी वेंदा आहिनि। ऐं वक़्त जी बि इहा सुठी ॻाल्हि आहे त सुठो हुजे तॾहिं बि गुज़री वेंदो आहे, ॾुखियो हुजे तॾहिं बि गुज़री वेंदो आहे। नाज़रीन, शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे, असां पहिरीं ब्रेक वठूं था ऐं पोइ प्रोग्राम खे मां कंटिन्यू कंदसि। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। तव्हां ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां भरपूर ताउन मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। खोड़ सारियूं ॻाल्हियूं अॼु जे प्रोग्राम में अव्हां सां खोड़ सारी कचहरी कंदासीं। स्क्रीन ते ॾिनल नंबर हले पियो, तव्हां डायल करे सघो था, प्रोग्राम में शामिल थी सघो था। प्रोग्राम नाज़रीन लाइव हली रहियो हूंदो आहे स्क्रीन ते, तव्हां पंहिंजी टेलीविज़न स्क्रीन ते घर में प्रोग्राम ॾिसो पिया, प्रोग्राम लाइव हले पियो। ऐं उनखां अलावा जेकॾहिं मां फेसबुक जी ॻाल्हि कयां थी त प्रोग्राम जा मुख़्तलिफ़ हिसा अव्हां ताईं पहुचाया वेंदा आहिनि। मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां फेसबुक ते पेज मौजूदु आहे, तव्हां उते प्रोग्राम ॾिसंदा आहियो, तव्हां लाइक कंदा आहियो ऐं तव्हां अॻियां बि शेयर करे सघो था। यूट्यूब ते चैनल मौजूदु आहे मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां, त तमामु प्रोग्राम्स उते अपलोड कया वेंदा आहिनि। सो उन ई तरह सुबुह मेहरान प्रोग्राम बि उते अपलोड थींदो आहे, तव्हां उते बि प्रोग्राम ॾिसंदा आहियो, वॉच कंदा आहियो, तव्हां अॻियां बि शेयर करे सघो था।
असां वटि आयल मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि मैडम हुमेरा शम्स शेख साहिबा ऐं असांजे समाज जा तमामु इशूज़ जेके बि असां सभिनी जे साम्हूं अचनि था कॾहिं कॾहिं ॾाढो घणो छिड़काए छॾींदा आहिनि कुझु वाक़िया हूंदा आहिनि माना पोइ सियासी जेको पासो आहे उनखे पाण कोन था पकड़ियूं उहे छा बि उहे जेको आहे सो सियासी पासा हुजनि पर को बि वाक़ियो थींदो आहे न त ख़बर पवंदी आहे बाबा हीउ वाक़ियो थियो आहे हिते नुक़सानु थियो आहे जानी ऐं माली नुक़सानु थियो आहे त उहा शइ सम्झ में ईंदी आहे हथ ठोकिया जेके वाक़िया हूंदा आहिनि न या जेके न्याणियुनि सां जहिड़े अंदाज़ में वाक़िया असां वटि पेश ईंदा आहिनि उहे तमामु घणो पाण सभिनीनि खे वाक़ई में ॾुखु रसाईंदा आहिनि ऐं उहे शयूं जेको आहे सो कॾहिं कॾहिं त ज़हन ते बि हावी थी वेंदियूं आहिनि सम्झ में कोन ईंदो आहे त असांजे मुआशिरे में माना हीअ आख़िर थिए छा पियो ऐं असांजो कानून किथे आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसान जी जेका सेफ्टी आहे उहा सभ खां वधीक अहम आहे मैडम पहिरीं चोटियारी वारे वाक़े ते ॻाल्हाईंदासीं शाहबानू जंहिंजा एतिरा वीडियोज़ ऐं फ़ोटोज़ वायरल थिया आहिनि मुंहिंजी माना इहा पर्सनल हिकिड़ी राय हुई त इन तरह इहे फ़ोटोज़ बि वायरल न थियणु खपनि हा वेल मां ॼाणणु चाहींदमि तव्हांजी राय इहा शाहबानू कोन्हे शादबानू यस शादबानू आहे फोटू मसइलो इहो आहे न त असांजी जेका मीडिया आहे उहा सोचे कान थी इन में ॾोह सिधो सो मीडिया जो आहे जी त तव्हां फ़ोटू रखण खां पहिरीं इहो त ॾिसो त हुनजो फ़ोटू रखणु खपे या न रखणु खपे असां वटि लाशनि जा फ़ोटू बि रखिया वञनि था चिचरियल माण्हुनि जा बि फ़ोटू रखिया वञनि था कॾहिं भॻल आहे ॼंग भॻल आहे बांह भॼी पए थी उहे बि फ़ोटू रखिया वञनि था पिया त फ़ोटुनि जी बि हिकिड़ी पंहिंजी हदबंदी हुजणु खपे जेका जर्नलिज़म जो हिसो आहे पर उहो हिसो असां वटि अप्लाई नथी थिए उहो हिसो नथो थिए पियो अप्लाई ठीकु आहे त इन ते इन्हनि खे सोचणु घुरिजे त तव्हां रेप केस खे रखो था पिया त माना सम्झो त तव्हां सॼे ख़ानदान खे रखो पिया या सुसाइड जो रखो था ऐं जंहिं नमूने सुसाइड थियो आहे तव्हां उहा तस्वीर उन अंदाज़ में रखो था त तव्हां इहो ॾिसो त उन कंहिं ख़ानदान खे था तव्हां उन कयो पिया उन छोकिरी खे तव्हां रिपोर्ट नथा कयो पूरे ख़ानदान खे कयो था पूरी ज़ात बिरादरी खे कयो था पिया त उन्हनि खे इहो सोचणु घुरिजे मीडिया जे थ्रू चवां थी सहाफ़ियुनि खे इहो सोचणु घुरिजे रखण खां अॻु में इन में सहाफ़ी बि इन्वॉल्व आहे त इन में ज़ाहिर एडिटर बि इन्वॉल्व आहे या जेको बि मैनेजर आहे या को बि मैडम वॾो मसइलो त इहो बि आहे न त हर माण्हू जंहिं वटि ही मोबाइल आहे उहो चवंदो आऊं सहाफ़ी आहियां हर कंहिंजा पंहिंजा अकाउंट्स आहिनि उहे उन इलाइक़े जा माण्हू घर जा माण्हू असां वटि हर ॿियो माण्हू रागी आहे असां वटि हर ॿियो माण्हू शाइर आहे असां वटि हर ॿियो माण्हू सियासतदान आहे हर ॿियो माण्हू सहाफ़ी आहे हा त असां वटि त हदबंदी त कंहिंजी न रही आहे न हा सही ॻाल्हि आहे सभिनी खे बसि मोबाइल अची वई आहे जंहिं खणी इंटर पास कई मैट्रिक पास कई हाणे उहो थी वियो हा इहे अदा वेठा आहिनि कैमरामैन जी जी हाणे हिते वञी मां वियां त मुंहिंजो कमु कोन करे सघंदासीं मां कोन करे सघंदमि जी हा त मूंखे इनकार करणु खपे त मुंहिंजो इहो कमु ई कोन्हे को छो जो मूंखे हिनजी ॼाण ई कान्हे त इन करे मुंहिंजी पंहिंजी हद आहे त मूंखे हुन हद में रहणु खपे पर असांजा माण्हू नथा रहनि पिया रही ॻाल्हि शादबानू मलाह जी त उते उन जूं तस्वीरूं रखी करे तज़ील कई वई आहे तौहीन कई वई आहे जी हा वाक़े ते अचूं था त मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त असांजे हिन समाज खे सभ खां सवलो हथियार या सभ खां सवली या कमज़ोर शइ औरत छो लॻी आहे हू औरत खे एतिरो त हुननि कमज़ोर सम्झो आहे त बसि इन जो ई इस्तेमालु करिणो आहे ऐं नाजाइज़ करिणो आहे उनखे ई माना अगवा केरु थी थिए छोकिरी क़तल केरु थी थिए छोकिरी रेप कंहिंसां थिए थो छोकिरी सां ज़्यादती कंहिंसां थी छोकिरी सां अगवा कई वई छोकिरी त औरत खे एतिरो फालतू छो सम्झो वियो आहे बेकार छो सम्झो वियो आहे या उनजो ईअं इस्तेमालु बेदर्दी सां इस्तेमालु छो कयो वियो आहे इन में सॼो ॾोह असांजे समाज जो आहे समाज जे अंदरि असांजी जेका अॻु में वॾा तरबियत कंदा आहिनि उहा तरबियत हाणे कान थी थिए पई मूंखे पंहिंजो दौरु यादि आहे त अगरि शाम जो टाइम या कंहिं वक़्तु टाइम जेकॾहिं असां ॿाहिरि निकिरूं था पिया त घर वारा चवंदा ख़्याल सां वञिजो हिन घिटी खां वञिजो ऐं हिन बसि हीउ कमु आहे इहो करे अचिजो हेतिरे टाइम ते वापसि अचिजो सिजल थे खां अॻु में अचिणो आहे कलाक जो कमु आहे कलाक में अचिणो आहे 2 कलाकनि जो 2 कलाकनि में अचिणो आहे कंहिंसां मिलणो आहे कंहिंसां न मिलणो आहे कंहिंसां गॾु वेहणो आहे कंहिंसां न वेहणो आहे त असांखे इहो सेखारे असांखे छा जेके बि पाड़े में या ख़ानदान में हूंदी छोकिरियूं या हूंदी छोकिरा बि उन्हनि खे बि सेखारे वेंदो हाणे किथे थो सेखारे वञे हाणे बसि ठीकु आहे मर्ज़ी आहे निकिरी वञो मर्ज़ी आहे जेॾी महिल अचो त असां वटि तरबियत जो फुक़दान थी वियो आहे त हीअ जेके केस रेप केस थियनि था पिया या ज़्यादती वारा केस थियनि था पिया इहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तरबियत जो हिसो आहे सिर्फ़ु तालीम बि कम जी कान्हे मैडम हितां खां कंटिन्यू कयूं था पर लाइव कॉलर आहिनि पहिरीं हुननि खे प्रोग्राम में शामिल कयूं हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अदी कैसी हैं याहिया बात कर रहा हूं कराची से याहिया भाई मैं बिल्कुल ठीक हूँ आप बताएं कैसे हैं ठीक है
बस बड़े दिन बाद बात हो रही है आपकी। मैडम को भी सलाम हो। और जो मौसम चल रहे हैं, मैं ये कहता हूँ कि दुनिया का इस वक्त सबसे बड़ा इशू जो है मौसम ही है, वेदर चेंज है जी। क्योंकि वो दुनिया भर में बर्फबारी भी हो रही है, दुनिया चेंज होती जा रही है, तो हमें भी उसके लिए उसी तरह तैयारी करनी जरूरी है। बिल्कुल। तो क्योंकि जाहिर है इस मौजू की बात हो रही है और जाहिर है दुनिया में तरह तरह के वाकयात भी हो रहे हैं, आग लगने के वाकयात भी हो रहे हैं। तो एक दो ये तो मैं इनसे पूछना चाहूंगा, जो दुनिया के चैलेंजेस हैं उसको देखने के लिए और फिर हम तैयारी करने के लिए हमें क्या करना चाहिए, क्योंकि वेदर चेंज होता है तो हमें उसके लिए जाहिर है हर चीज की तैयारी करनी है। एनवायरमेंट के बारे में हमें कितनी नॉलेज होनी चाहिए। दूसरा सवाल ये है कि क्योंकि आपने अभी उस पर भी बात की कि एक राइटर को पे बात की, प्रॉब्लम ये है कि हमारे माशरे के अंदर ना इस वक्त पढ़ने लिखने का रुझान कम होता जा रहा है। जाहिर है हम जब से नेट आया या हमारे हाथ में मोबाइल आया है तो हम किताबें पढ़ना हमने छोड़ दिए, और तालीम हम जरूर हासिल कर रहे हैं लेकिन हमें शऊर नहीं है। तो इस बारे में कुछ फरमाइए, क्योंकि जब तक आपके अंदर शऊर नहीं होगा आपकी डिग्री किसी काम नहीं आएगी। और दुनिया के वो इससे भी मैं लिंक करूंगा, क्योंकि जब आप शऊर होता है तो आप हर चीज की तैयारी कर रहे होते हैं, चाहे वो हादसात हो, चाहे मौसम हो, चाहे कोई भी चीज हो। तो इस बारे में कुछ फरमाइएगा। बिल्कुल बिल्कुल, थैंक यू सो मच यया। जब भी शामिल होते हैं बड़ी खूबसूरती से बात करते हैं, सवाल भी यया जब सुठा हूंदा आहिनि। सो ज़रूरु इन्हनि क्वेश्चन्स ते बि ईंदासीं, पर मैडम पहिरियों मां चाहींदसि तव्हां कंटिन्यू कयो। त तरबियत सवाल यही आहे, सवाल जवाब इन में हले पियो। बिल्कुल। त असां वटि सिर्फ़ु तालीम आहे, डिग्री आहे, सर्टिफिकेट आहे, मैट्रिक करे छॾियो, कॉपी करे छॾियो, जीअं बि करे छॾियो ऐं कई वञे थी पई। उन खां पोइ शऊर किथे आहे, सम्झ किथे आहे, अकुल किथे आहे, ऐं इहो जेको कुझु अचे थो इहो घरां थो अचे पियो। घर वारा जेसिताईं तव्हांखे तरबियत न कंदा, तव्हांजी आंगुर पकिड़े तव्हांखे न हलाईंदा, तेसिताईं तव्हां में उहा तब्दीली न ईंदी। बिल्कुलु ठीकु आहे, तव्हां स्कूल वञो, स्कूल खां मोटी अची मोबाइल में वेही रहो, पोइ यार ॿाहिरि घिटियुनि में घुमंदा वठो। उन घिटियुनि में घुमण जो बि त हिकिड़ो रूल हुजणु खपे न। बिल्कुलु। त कंहिंसां घुमंदो घिटियुनि में, केतिरो घुमंदो घिटियुनि में, कंहिंसां वेंदो, छा खेॾंदो। असांखे त पुछो वेंदो कहिड़ी रांदि था खेॾो, चवंदासीं बाबा इंड रांदि था खेॾूं, पुठे रांदि था खेॾूं, फलाणी अलाए कहिड़ियूं जेके रांदियूं हूंदियूं नंढियूं हूंदियूं उहे खेॾूं था पिया। ऐं केतिरी देरि खेॾंदा, कंहिंसां गॾु, इहो बि असांखे पुछंदो कंहिंसां गॾु। ऐं जेकॾहिं पाड़े में को ग़लति ॿार हूंदो त उन चयो वेंदो त बाबा तव्हां हिन सां न खेॾो, हीअ सुठा ॿार न आहिनि या हीअ सुठी फैमिली न आहे, त रोकियो वेंदो हो ऐं खुलम खुला रोकियो वेंदो हुयो। ऐं अॻे माण्हू खे बि अहसासु हूंदो त बाबा असां सां ॿार नथा खेॾनि पिया। त इहा आहे तरबियत। हाणे ईअं कोन्हे को। हाणे असां वटि सिर्फ़ु स्कूल वञो, स्कूल खां अचो, उन खां पोइ असांजी माउरूं ई लापरवाह थी वियूं आहिनि, मोबाइल ॾेई थी ॾियनि पई, ॿार मोबाइल में वेठो आहे। मोबाइल तव्हांजी तरबियत नथो करे, मोबाइल बि इंफॉर्मेशन ॾिए थो जेको स्कूल ॾिए थो पियो। बिल्कुलु, हुतां बि मालूमात थी मिले, हितां बि मालूमात थी मिले। तव्हांजी सिख्या किथां थी, तव्हांजो उथणु वेहणु इहो सभु किथां सिखंदो, समाज खां सिखंदो। त जेको हीअ चोटियारी डैम ते अचूं था वापसि, त चोटियारी डैम में जेकॾहिं हीअ वाक़ियो थियो आहे, हाणे मां वीडियो जेका ॾिठी आहे हुनमें चए थो त छोकिरी मुंहिंजी ॿाहिरि वॉशरूम जे लाइ वई आहे ऐं उतां अगवा थी आहे। त छा हू ताड़ में वेठा हुआ? त छोकिरी माना हद आहे न, वॉशरूम वञण जो त कोई टाइम कोन्हे न। त हू माना एतिरो ताईं वेठा त हीअ छोकिरी निकिरंदी असांखे अगवा कंदासीं, ऐं अगवा थी वई आहे ऐं इन खां पोइ हुनखे हुनजी ज़बान कटी वई आहे, त इहो त ज़ुल्म आहे। मां चवंदी आहियां, ओपनली चवंदी आहियां, त जेकॾहिं ज़ाल मुड़ुस नथा ठहनि त हिक ॿिए खे मारनि न, तलाक ॾेई छॾनि, धार थी वञनि, बाक़ी हिक ॿिए खे जिस्मानी तशदुद हिक ॿिए ते न कनि। भाउ भेण आहिनि, नथा ठहनि, धार थी वञो, पर हिक ॿिए खे मारियो न, क़तल न कयो, कंहिंजी ज़िंदगी न खसियो, कंहिंजी ज़िंदगी अज़ाब न करियो। हाणे हिते जेको हिन शादबानू मलाह जो जेको मसइलो आहे, त वरी केस ई सफ़ा लॻा न। ही केस अलॻि आहे, हुनजे चेहरे जी हालत आहे, ॾिसो हुनजे मुंहं जी हालत ॾिसो, ऐं हुनजी ज़बान कटी वई आहे, त हाणे उहो ॻाल्हाईंदी कीअं? तव्हां न कंहिंजी ज़िंदगी खसे छॾी। साह हुजणु ज़िंदगी कान्हे, साह सां गॾु ॿियूं सभु शयूं जेके गॾु आहिनि, ॻाल्हाइणु, ॿुधणु, उथणु, वेहणु, तालीम, शऊर, इहे बि ज़रूरी आहिनि। पर जेकॾहिं तव्हां कंहिंजी ज़बान कटे छॾियो त माना तव्हां हुनजी 70% इहो ई सवाल आहे त हीउ छो, माना इहा त इंतिहा आहे। तव्हां हिकिड़ो कंहिं माण्हू खे अगवा कयो बिना सबब जे, उन खां पोइ तव्हां हुननि खे वञी उन सां ज़्यादती कयो, ज़्यादती करण खां पोइ तव्हां हुनजी ज़बान कटे त हू न ॻाल्हाईंदी, कंहिंजी ज़िंदगी तव्हां खसे छॾियो। चेहरो बिगाड़णु माना अल्लाह जी वॾी नेमत आहे। चेहरो तव्हांखे चेहरो बिगाड़ियो था, चेहरो मुंहुं मुहांडो पंहिंजी जाइ ते, जेकॾहिं तव्हां जेको आङुर बि कटे त बि तव्हां बदसूरत थी वेंदा। ठीकु आहे, तव्हांजी जिस्म जेका हिकु शइ कटिजी वई न, बेसबब कटिजी वई, त तव्हांजी माना तव्हां मफ़लूज थी विया किथां न किथां। चेहरो मुंहुं त साम्हूं आहे न, ऐं ज़बान
हिन तमामु जेको ॻाल्हाए पई छा आहे, मुंहिंजी ज़बान पई हले न हिन महिल, बिल्कुलु तव्हां कंहिं ज़बान कटे छॾियो त कहिड़ी फज़ीलत आहे। त असां वटि सभ खां सवलो आहे त औरत खे किथां कजे, कीअं कजे, ऐं इहो ई थियो आहे जेको कयो वियो आहे। ऐं हिकिड़े पासे मसइलो इहो आहे त हिकिड़े पासे जेका करण वारी धुर आहे उहा ॾाढी आहे, ऐं जेका थी आहे जंहिंसां उहा कमज़ोर आहे। मैडम हिते मां हिकिड़ो सुवालु पुछणु चाहींदमि, असां वटि वॾेरे जी माना छा आहे? वॾेरो त मुंहिंजे ख़्याल सां सरबराह हूंदो आहे, उहो त वॾो हूंदो आहे, उहो त समाज खे कुझु सुठो ॾींदड़ हूंदो आहे, पर असां वटि वॾेरो छा आहे? ज़हनियत आहे हिकिड़ी, वॾेरो हिकिड़ी ज़हनियत आहे। सही, जंहिं वटि पैसो आहे उहो वॾेरो आहे बसि, हुन वटि वॾपण न आहे। वॾेरो माना वॾपण वारो, सही, वॾाई हुजे, जंहिंमें का इख़लाक़ हुजे, उहा हिन में कोन्हे को। हीअ सिर्फ़ु सम्झंदा त असां वटि पैसो आहे, लैंड क्रूज़र गाॾी आहे, उन में डालो लॻो पियो आहे, उन में वेहंदासीं, हथियार आहिनि असां वटि, इहे आहिनि वॾेरा। जंहिं वटि गाॾी, पैसो, हथियार आहे उहो वॾेरो आहे। ऐं हू उन टिनी शयुनि जो हू ग़लति इस्तेमालु करे थो पियो। उन वटि तालीम कान्हे, उन वटि शऊर कोन्हे, हू सिर्फ़ु पैसे जी आकड़ ते, ऐं वरी उन्हनि वॾेरनि खे जेके वॾा वॾेरा आहिनि उन्हनि जी पुठिभराई, वरी उन्हनि खे उन्हनि जे वॾनि जी पुठिभराई, हिकिड़ी चेन आहे पूरी। ऐं उन चेन में जेकॾहिं को ग़लति कमु करे थो त उन्हनि जी औलाद करे थी। सही, सभिनी वॾेरनि जी तव्हां औलाद खे ॾिसो, सभु पटड़ी था लथल आहिनि। इन्हनि वटि तालीम कान्हे, इन्हनि वटि शऊर कान्हे को, इन्हनि वटि सम्झ कान्हे, अकुलु कोन्हे को, सिर्फ़ु इहो 3 शयूं आहिनि जिन ते हीअ हलनि था पिया, उन्ही जो ही इस्तेमालु करे पराई ज़िंदगी तबाह था कनि पिया। त हाणे हू जेका छोकिरी मल्हार छोकिरी आहे, उहा मल्हार छोकिरी तबाह कोन्ह थी आहे, पूरो ख़ानदान थियो आहे। त हाणे माना ख़ौफ़, हाणे जेका वीडियो पई हले उनमें हू चए थो त माना हिकिड़ी त ज़्यादती थी वई, की ज़्यादती कयनि, हुनखे धक हयां त हुननि जी ज़बान कटी अथनि, अञा धमकियूं। अच्छा, हुनजे माइटनि केतिरा बयान शुरू में मटाया आहिनि? इहो वॾेरे जो ख़ौफ़ हूंदो, उन्हनि खे धमकियूं मिलंदियूं हूंदियूं। छो त सिविल सोसाइटी पहुती आहे, उते मीडिया पर्सन पहुती आहे, या जेका कमेटी ठही आहे, जांच कमेटी आहे, उहा कंदी, त उन खां पोइ जेके जेतिरा बयान मटंदा ओतिरो केस गंभीर थींदो। सही, गंभीर थींदो, ऐं पोइ उहो इंसाफ़ न मिलंदो, ऐं इहे दॿिजी वेंदा, जीअं फातिमा फरड़ो वारो केस थियो। सही था चओ। अच्छा मैडम, मूं वटि जेका एक्यूरेट इंफॉर्मेशन इहा आहे त सिंध हुकूमत नारी शाद बानू मल्ला वारे वाक़े जी जांच कमेटी जोड़े छॾी। 6 रुकनी जांच कमेटी जो सरबराह DIG मीरपुर ख़ासि हूंदो। कमेटी में SSP हैदराबाद, SSP सांगड़, DSP लीगल ज़करिया कॉरेजो, जांच ऑफिसर अब्दुल हकीम कुंभर ऐं CIA इंचार्ज ज़ाहिद कंबो शामिल। सूबाई हुकूमत पारां कमेटी खे 1 हफ़्ते अंदरि जांच मुकमिल करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। त डू यू थिंक 1 हफ़्ते में असां वटि जांच कंप्लीट थी सघे थी? जांच 2 ॾींहंनि में थी सघे थी। असां वटि कंदा कोन, हाणे हिन में वेठा केरु? सभु पुलिस वारा। हा, जांच कमेटी में तव्हां विहारियो न, कोई हिकिड़ो CSS ऑफिसर विहारियो, उहो विहारियो, हिकिड़ो तव्हां वकील विहारियो, हिकिड़ो तव्हां सहाफ़ी विहारियो। कमेटी में तव्हां मेजॉरिटी पुलिस वारनि जी विहारी आहे, इहे कहिड़ो फ़ैसिलो कंदा? इहे वॾेरे खे बचाईंदा? जी ठीकु आहे। इन्हनि जी पोस्ट SSP सांगड़ मौजूदु आहे, SSP हैदराबाद में मौजूदु आहे, हिनमें वरी आहिनि त पुलिस वारा न। जी, ॻाल्हि त इहा ई आहे न, त असां सभु पुलिस वारा छो? मूंखे त इन ते एतिराज़ आहे। तव्हां छा ॿियनि माण्हुनि ते तव्हांखे भरोसो कोन्हे को? ऐं ॿी ॻाल्हि त पुलिस जेके पुलिस वॾेरनि खे बचाईंदी आहे, पुलिस छा कयो अॼु ताईं? जी, उहो त वॾेरनि खे बचाईंदी, सपोर्ट कंदी आहे उन्हनि खे, 4 पैसा मिलंदा कंदा, प्रेशर थोरो आयो कंदा। त मरियो केरु, रुलियो केरु? ग़रीब, हू ॼाणी हफ़्ते जे अंदरि ख़ुदा न ख़ास्ता हू छोकिरी डेथ थी वञे, या हुन सां अञा का ज़्यादती कई वञे हफ़्ते जे अंदरि, केरु ज़िम्मेवार आहे? फैमिली खे त हूअं ई थ्रेट्स मिलंदा, थ्रेट्स मिलनि पिया। हा हा, बयान हू छो पिया मटिजनि? इन मां ई तव्हां अंदाज़ो लॻायो। जॾहिं हिकिड़ो मैडम केस ॾाढो गंभीर आहे, ऐं जेको आहे सो छोकिरी स्टिल जेको आहे सो उहा हॉस्पिटलाइज़्ड आहे, उहा अस्पताल में मौजूदु आहे, हुनजी कंडीशन सही कोन पई ॿुधाई वञे, ऐं फैमिली पहिरियां खां इलाही हरास आहे, उनखे इलाही थ्रेट्स मिलनि पिया, ऐं वॾेरो त उते बि वॾो हिकिड़ो असां वटि सवालिया निशानी ज़ाहिरी ॻाल्हि आहे पैदा थिए थी। वधीक ॻाल्हायूं था, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नंढो ब्रेक आहे नाज़रीन। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी 1 नंबर जो आहे। ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। अच्छा, लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे पहिरियों शामिलु कंदासीं प्रोग्राम में। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो? ठीकु आहियो? पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? भेण शुक्राल आजो, असां न्यू फैदाबाद खां मैं सुमर काका थो ॻाल्हायां। तव्हांखे भलीकार चऊं था अॼु पंहिंजे प्रोग्राम में, छा चवणु चाहींदव? अॼु मौज़ू हले पियो पंहिंजो मन ते औरतुनि ते थींदड़ तशद्दुद जो। जी हा, औरत ते तशद्दुद मुंहिंजे ख्याल में सिंध में तमामु घणो आहे। जी हा। ऐं इन जे लाइ कानूनी तौर ते को बि उपाउ न पियो वरितो वञे, ऐं जेकॾहिं उपाउ वरिता वञनि था त उहे वरी ख़तमु थी था वञनि। जीअं कंहिं वक़्तु फातिमा फरड़ो वारो केस साम्हूं आयो, उहो वरी छिपिजी वियो। ख़बर न आहे छाजे करे छिपिजी वियो, पर इन तशद्दुद जा वाक़िआ तमामु घणा आहिनि। ऐं असीं मेहरान टीवीअ जे हवाले सां इन जे रूबरू जेको आहे सो इहो चवंदासीं त कोशिशि करे औरतुनि ते तशद्दुद जा वाक़िआ रोकिया वञनि। ऐं औरतुनि ते तमामु घणो तशद्दुद थिए पियो। तशद्दुद सुधरियल मुल्कनि में बि आहे औरत ते, पर इहो असांखे तमामु घणो अफ़सोस आहे छो त हिन दौर में ऐं हेॾनि हालतुनि में औरत ते तशद्दुद मुनासिब कोन्हे। सही पिया चओ, बिल्कुलु तव्हां ठीकु पिया चओ। मुंहिंजे ख्याल में मज़हब खां थोरो माण्हू परे आहे, इन करे ईअं आहे न त इस्लाम औरत ते इजाज़त। ठीकु आहे, ठीकु आहे। अदा उन खां अलावा मेहरान टेलीविज़न तव्हां ॾिसंदा आहियो मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स, छा चवंदव? मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में आउं इहो चवंदुसि त असांखे सच पुछो त पाकिस्तान जे सभिनी उर्दू तोड़े सिंधी चैनलनि में असांखे मेहरान टीवी तमामु घणो पसंदि आहे। छाजे करे त पंहिंजे फैमिलीअ सां गॾु जेको आहे सो इन खे ड्रामनि खे या जेको रागो वग़ैरह हले थो, म्यूज़िक हले थी, त फैमिलीअ सां गॾु असां उनखे एंजॉय करे सघूं था। बाक़ी ॿिया जेके चैनल आहिनि नालो त कंहिंजो कोन खणबो, बाक़ी छा आहे त उन्हनि मां असीं मुतमिन कोन आहियूं। ड्रामा आहिनि त पोइ हुन में ग़लति कल्चर सिंध जो पेश कयो पियो वञे, उन्हनि ते ॾाढो असांखे अफ़सोस थिए थो। ठीकु आहे, असां गुलाम नबी मोराई साहिब जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं अहिड़ो चैनल खोलियो जंहिंमें सिंधी माण्हू हिन चैनल मुंहिंजा मुतमिन आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अदा सुबुह मेहरान प्रोग्राम सूमर खां वठी जुमे ताईं अव्हां जे लाइ यकीनन असीं करे रहिया आहियूं। सुबुह मेहरान प्रोग्राम जे लाइ छा चवंदव? सुबुह मेहरान प्रोग्राम असीं बाक़ाइदगी सां ॾिसंदा आहियूं, ख़ासि करे पंहिंजो मौलवी शफ़ी मोहम्मद लाखो अचे थो जुमे छंछर वारे ॾींहुं। जी जी। इन जो मज़हबी डिबेट्स जेके आहिनि से आउं ॾिसंदो आहियां। ॿियो तव्हां वटि हिकिड़ो ईंदो मौलवी मोहम्मद हनफी सुबुह जे टाइम ते। सही, थैंक यू थैंक यू थैंक यू। तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो, तव्हांजी महिरबानी, सुठो लॻो तमामु। मैडम तव्हांजी तरफ़ ई अॻियां वधंदमि। शाद बानू वारो वाक़ियो ऐं तव्हां हिकिड़ी वॾी चेन जी ॻाल्हि कई आहे त असां वटि हिकिड़ी मज़बूत चेन आहे, को हिकिड़ो माण्हू न आहे, पर उनजे पोयां उनखे सपोर्ट करण वारा उनखां वॾा माना असां वटि मौजूदु आहिनि। त हिन चेन खे केरु तोड़ींदो? समाज जो हीउ कहिड़ो अक्स आहे? भयानक अक्स आहे जेका सिंध अॻे अहिड़ी न हुई। एकड़ विकड़ वाक़ियो ॿुधंदा हुआसीं त बि तोबा थींदी, रड़ निकिरी वेंदी त हीउ छा थियो। हाणे त आम वाक़िया आहिनि, माना रोज़ु कुझु न कुझु लॻो पियो आहे, रोज़ु किथे न किथे ज़्यादती लॻी पई आहे। अॻे त इहो हूंदो त ॻोठनि में शयूं थींदियूं त ठीकु आहे, चवंदा भई ॻोठ में थियो, उते तालीम कान्हे का, जवाज़ इहो हूंदो। हाणे त यूनिवर्सिटीज़ में बि थियनि पिया, यूनिवर्सिटीज़ मां बि लाश मिलनि पिया, कॉलेजनि मां मिलनि पिया, शहर मां मिलनि पिया, का ख़बर नथी पए त किथां वाक़ियो थींदो। इहो त हाणे त माना अंदाज़ो ई न आहे न, किथां बि थी सघे थो, केॾी महिल बि थी सघे थो पियो। सही। त इन लाइ इहा हिकिड़ी वॾी चेन आहे ऐं इन चेन खे ख़तमु करण लाइ जेको तव्हां चओ था त कीअं ख़तमु थींदो, त इहो हुकूमत कंदी। असां वटि स्कूल बंदि पिया आहिनि, उन्हनि खे खोलियो वञे, उन्हनि खे हलायो वञे ऐं उते उन्हनि सां गॾु ॿारनि जी तरबियत कयो, उस्तादनि जी तरबियत थिए पहिरीं। छो जो उस्ताद तरबियत याफ़्ता हूंदो त उहो ॿारनि खे बि तरबियत ॾींदो। असां वटि बसि डिग्री मिली, जहिड़ी बि मिली, जितां बि मिली, हाणे त इहो आहे त पैसा ॾियो, नौकिरी वठो। सही। त उन में छा आहे, उनजे पोयां बैकग्राउंड छा आहे, त सिर्फ़ु पैसा कमाइणा आहिनि, हर महीने पघार ईंदी।
जेके ॾिना आहिनि उहा बि उगाड़ी करणी आहे ऐं जेके ॿी बि असांखे पैसा वठिणा आहिनि, नवां पैसा वठिणा आहिनि, त उन सां शऊर कोन ईंदो, उन सां तालीम जो मयार बहितर कोन थींदो। जी हा, स्कूल अॻे खां तबाह लॻा पिया आहिनि, स्कूलनि में सफ़ाई कान्हे का, बाथरूम ख़राब थी विया आहिनि, ॿारनि खे का सम्झ कान्हे का, साफ़ पीअण जो पाणी कोन्हे को, बिल्डिंग जो हाल बुरो आहे, बाथरूम जो पाणी कोन्हे। एतिरे ताईं मां जॾहिं स्कूल प्रोजेक्ट कयो ADB जो, त ॿार हिकु वारे सां हिकिड़ो ॿारु वञी काॾे थो वियो, घर वियो, छो पेशाब करणु। अच्छा, हाणे इहा हालत आहे जेके तव्हां ॿुधायो त ॿारु हिकिड़ो ॿारु वारे सां वञे, कंहिंजो घर परे आहे कंहिंजो वेझो आहे, त असां वटि इहा बि खोट आहे। इन खोट जे करे बि असां वटि 100 मसइला आहिनि। त शऊर जेको खुटे थो पियो असांजो, उहो खुटियो आहे स्कूलनि मां। भले ॿारु प्राइमरीअ वारो जेको आहे न, उहो ई तव्हांखे रिज़ल्ट ॾींदो। तव्हां हुनखे शऊर ॾियो त हू शऊर जो रिज़ल्ट ॾींदो, जेके तव्हां हुनखे सिर्फ़ु तालीम ॾियो था पिया त हू सिर्फ़ु तालीम जो ॾींदो। जेकॾहिं तव्हां हुनखे कुझु बि नथा ॾियो त पोइ हू तव्हांखे कुझु बि न ॾींदो। सही सही। ऐं सभु शयूं नेगेटिव वञनि पियूं असांजूं। हा, त इन लाइ ज़रूरी आहे त असां इहा चेन टोड़ियूं, ऐं इहा चेन टुटंदी तालीम सां, शऊर सां, ऐं ॿियो इंसाफ़ सां। इंसाफ़ किथे आहे? इंसाफ़ केरु कंदो? अॻे त काज़ी हूंदा हुआ, अॻे मामला ॿाहिरि पुलिस ताईं ईंदा ई न हुआ, काज़नि ताईं बि कोन ईंदा हुआ। उहे मामला घर जा वॾा कंदा हुआ। जे घर जा वॾा न हूंदा त पोइ बिरादरी जा वॾा कंदा हुआ। ऐं जेकॾहिं उतां बि मसइलो हल थींदो त पोइ काज़ी ॾे मसइलो वेंदो, उन्हनि ॾे मसइलो वेंदो। जेकॾहिं पोइ काज़ी बि न कयो त पोइ अञा मथे वेंदो। पर अहिड़ा मामला माना सूरत हाल एतिरो मथे न वेंदी हुई। घरनि जो घर में मामला सही थी वेंदा हुआ। मैडम छा थियो आहे माना एतिरनि सालनि में? छा ही सोशल मीडिया जे करे थिए थो? मोबाइल हथ में आहिनि, छा रीज़न आहे? माना छा था सम्झो? इहा जेका नाले मात्र तरक़ी आहे न, इन सॼी तरक़ी कमु ख़राबु कयो आहे। छा खे था तव्हां तरक़ी चओ? असांजा माण्हू हाणे हिकिड़ी मां ॾिठो पियो फेसबुक ते ख़बर पई हली हिकिड़ी, त सिंध में मोटरवे ठही विया आहिनि, टुकर टुकर रहियल आहिनि, उन ते कमु थींदो। ठीकु, हाणे टुकर टुकर कहिड़ा आहिनि? ऐं जॾहिं मोटरवे ई कोन्हे त पोइ टुकर कहिड़ा रहियल आहिनि? सुवाल आहे न। त तव्हां माण्हुनि खे गुमराह था कयो पिया। हा, बजट त हींअर बि असां वटि मौजूदु आहे, माना वरी नाले मात्र उहा ई ॻाल्हि। टियों ॾींहुं मां जामशोरे वई हुयसि, रस्ता जेके विच ते जेको किनो रोड आहे सो आहे, साइडनि खां खोटाई थिए पई, माना रोड ठहे पियो। त कुझु माण्हू ख़ुशि पिया थियनि त वाह वाह रोड पियो ठहे। मुंहिंजो ख़ुशि न थियो, महिरबानी। इहा जेका तरक़ी आहे न, इन तरक़ी तबाह कयो आहे असांखे। इन ते मुंहिंजो ख़ुशि न थियो। बजट आहे मोटरवे जी, ठहे पियो हिकिड़ो रोड, सिंगल रोड। अॻे ई जेको रोड टुटल आहे, हुन टुटल जे भरिसां ॿियो रोड ठहे पियो। त माना तव्हां असांखे तरक़ी त ॾिनी, पर उन जे अंदरि बेईमानी आहे, उन जे अंदरि करप्शन आहे, उन जे अंदरि तबाही लॻी पई आहे। छो जो किथां थी थिए करप्शन? मथां खां हेठि ताईं। त हेठि जेको मज़दूर वेठा न, उहो बि चवंदो मां बि तव्हां कुझु न कुझु कढां। त असां वटि इहा जेका तरक़ी आहे न, तरक़ी तबाही कई आहे। इन तरक़ी असांखे को शऊर कोन ॾिनो आहे। इनखे तव्हां टोटली समाज में खणी वञो। मूं सिर्फ़ु रोड जो मिसाल ॾिनो आहे, हर मामले में ईअं आहे। बिल्कुलु, तव्हां मैडम सही पिया चओ। अच्छा मैडम, वरी बि मां जेको आहे सो चोटियारो डैम जी ॻाल्हि कंदमि ऐं शादबानू जी ॻाल्हि कंदमि। माना तव्हां एज़ अ वुमेन इन शइ खे ॾिसंदा हूंदा, मां एज़ अ गर्ल हिन तमामु शयुनि खे ॾिसां पई, त उन न्याणी जो कहिड़ो कसूर आहे? उनजो फ्यूचर छा आहे? माना हींअर बि हॉस्पिटलाइज़्ड आहे, केॾो त ट्रॉमा मां गुज़रंदी हूंदी। ॾिसो, हिकिड़ो माना ज़्यादती सम्झ में नथी अचे, ज़्यादती थी, ज़्यादती या मथां वरी ज़्यादती थी आहे। माना 3 क़िस्म जी ज़्यादती। हिकिड़ो दफ़ो सां शायदि रेप कयो वियो आहे, उनखां पोइ हुनजो शक्ल हुनजी बिगाड़ी वई आहे, उनखां पोइ वरी हुनजी ज़बान कटी वई आहे। त माना 3 क़िस्मनि जा। उन खां पोइ वरी हुनखे बकोल हुनजे पीउ मां अचे त असांखां ज़ोरी धीअ वठी विया आहिनि। छा इहो ज़ुल्म न आहे? ऐं हू वेठा उते साॻी छने में वेठा आहिनि, उनजे मिट माइट छने वेठा आहिनि। छोकिरी किथे आहे? छोकिरी इस्पताल नवाबशाह में, नवाबशाह खां पोइ वरी हैदराबाद। त माना माइटनि जो एतिरो बि हक़ न आहे त हू पंहिंजी धीअ जो पाण कनि। भले ठीकु आहे, ग़रीब आहिनि, पर पंहिंजे वसार कंदा त सही न, कुझु बि इलाजु कंदा न। पर इहो केरु, इहा शइ छो थी आहे त माइटनि खां छोकिरी वरिती वई ऐं हू चवनि था त असांखां ज़ोरी वठी विया आहिनि, ज़ोरी वञी नवाबशाह दाख़िल कराई अथऊं। असांखे इहा ख़बर आहे त नवाबशाह में आहे। त छा माना उते छोकिरी खे ईअं लावारस छॾियो वियो आहे ऐं हुन सां वरी उते कुझु ज़्यादती थिए त केरु ज़िम्मेवारु आहे? त इहा औरत खे एतिरो कमज़ोर, एतिरो सस्तो कयो वियो आहे, एतिरो सस्तो सम्झो वियो आहे जो कोई बि हुनजी क़ीमत नथो लॻाए पियो। बसि बेक़ीमत हले पई ऐं हलंदी रहंदी। असां
कीमत छा वो औरत अमुल आहे हुनजी त कोई कीमत लॻाए ई नथो सघे जी जी हा मां सम्झां थी जी ॾिसो हुनजी इज़त आहे जी हा हुनजी हैसियत आहे हा हुनजो किरदारु आहे हा हूअ अॼु धीउ आहे सुभाणे ज़ाल बणबी सुभाणे माउ बणबी त ज़ाहिर हुनजो किरदारु अॻियां हलंदो न त उहे इहा हिकिड़ी क़ीमत आहे भाउ ॾिसो हीअ छोकिरी क़ीमत उन सेंस में चवां पई जी हा त असां वटि छोकिरी खे त सफ़ा अलाए रांदी को सम्झो विया शायदि रांदी कंहिंजी बि हूंदी आहे त रांदी को रोटी पवंदा त बि सोचंदा अड़े हीअ रोटी पियो मां 200 रुपए वरितो हुयो जी हा उन ते बि असां अड़े कंदा आहियूं यकीनन ऐं हिते उहो बि कोन्हे को ज़िंदा इंसान उहा औरत यानी न्याणी ऐं औरत जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे उहा त समाज सुधारक हूंदी आहे उहा त नस्लूं ठाहींदड़ हूंदी आहे नाज़रीन वधीक ॻाल्हि ॿोल खे जारी रखूं था पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो पोइ न्यूज़ जी तरफ़ वधूं पिया न्यूज़ ॿुधूं था ऐं प्रोग्राम जे साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान तव्हां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम में ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान मैडम ॾाढो हिकिड़ो गंभीर मामिलो आहे ॾाढो गंभीर मसइलो आहे पर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि तव्हां नज़र विझंदव न त तव्हांखे किथे न किथे को न को अहिड़ो केस ज़रूरु नज़र ईंदो जिते तव्हांखे नज़र ईंदी उहा मासूम ॿारड़ी नज़र ईंदी उहा न्याणी जेका घर जी 4 दीवारी में बंदि आहे पर उहा सिर्फ़ु वॉशरूम जे लाइ बि निकिरे थी त उतां बि उनखे खंभे खणियो वञे थो ऐं उहा न्याणी जंहिंजी मां ॻाल्हि कयां पई अॼु जे प्रोग्राम में शाद बानो उहा अॼु बि हैदराबाद में हॉस्पिटलाइज़्ड आहे ऐं असां जेकॾहिं कंहिं बि इंसान खे नुक़सानु पहुचंदे ॾिसंदा आहियूं कंहिं बि माण्हू हिकिड़े माण्हू जी चवंदा आहिनि न जान वेंदी आहे त पोइ सवालु हूंदो आहे इंसानियत ते पर चवंदा आहिनि त जंग में बि औरत खे मारण जी इजाज़त न हूंदी आहे जंग जे मैदान में बि ॿार खे मारण जी इजाज़त कोन हूंदी आहे त माना असां वटि न कानून आहे न का मज़हबी पाबंदी आहे या असां वटि जेको आहे सो तरबियत जो वॾो फुक़दान आहे जेकॾहिं कानून आहे त उनजे अमल दरामद किथे आहे इन ते हमेशह पाण बहस ॿुधो आहे ऐं हमेशह बहस इन ते कयो आहे पर असांखे सोल्यूशन आख़िर किथे मिलंदो मैडम तरबियत जो फुक़दान छो आहे माना चवंदा आहिनि न त को जानवर बि साम्हूं उनखे तकलीफ़ में माण्हू ॾिसंदो आहे त उनखे बि पाणी पीआरे छॾंदो आहे उनजो बि माण्हू ख़्यालु कंदो आहे पर सॼो इंसान सॼी औरत उन ते एॾो तशद्दुद माना छा तरबियत खां शइ हूंदी आहे तरबियत आहे असांजो इन जो जेको रीज़न जेको मूंखे लॻे थो पियो उहो इहो आहे जो असां वटि जेके कंबाइंड फैमिली वारो कॉन्सेप्ट हो न उहो ख़तमु थी वियो आहे तमामु घटि रहियो आहे ऐं जेकॾहिं रहियो बि आहे त उनमें बि तव्हांखे माना जेका घर जी वॾी आहे जी उनखे इहो इख़्तियार ई कोन्हे को त हू ॿार खे का हकल करे या ॿार खे सम्झाए त तूं केरु थींदी आहीं चवण वारी सही अॻु में त इहो हूंदो त मां कमुकारु कंदी त ॿारनि खे ॾाढी नानी पालींदियूं हुयूं या घर जूं जेके वॾियूं हूंदियूं हुयूं उहे संभालींदियूं ॿारनि खे उहे ई उन्हनि खे सेखारींदियूं ॻाल्हाईंदियूं हुयूं त उहा तरबियत हुई ॿियो स्कूल खां तरबियत हुई असांखे इहे 2 तरबियतूं मिलियूं ठीकु आहे हाणे वारनि खे न घर मां थी का तरबियत मिले मां सुबुह जो उथे थी तक वठां करे ॿारनि खे स्कूल मोकिले थी सही बसि तयारु करिणो आहे स्कूल वञिणो आहे उते स्कूल वञनि था उते बि महदूद तालीम तरबियत असांखे चङी तरह यादि आहे त असांजी शुरू उथंदे ई पीटी थींदी हुई ऐं जेका असांजी असेंबली थींदी हुई उन असेंबली में असांखे 15 मिंट लेक्चर ॾिनो वेंदो हुयो असांजा नह चेक कया वेंदा हुआ वार चेक कया वेंदा हुआ असांजी चपल चेक कई वेंदी हुई ऐं इन खां अलावा जेकॾहिं कंहिंजो मुंहुं धोई कान छोकिरी न आई आहे या फणी ॾेई न आई आहे त उनखे बाक़ाइदा चवंदा वञी मुंहुं धोई अचु ऐं फणी ॾेई अचु मार कोन मिलंदी या जुती या शूज़ जेको साफ़ न आहे त उन ऐं जेकॾहिं का ग़रीब छोकिरी हूंदी चपल टुटल आहे कुझु आहे त उनखे इहो न चवंदो तूं ग़रीब आहीं तुंहिंजो टुटल आहे ईअं न उनखे चयो त ठीकु आहे ख़ैर आहे काई ॻाल्हि कोन्हे स्कूल त अची वेंदी न सही साफ़ सुथरी थी अचु फणी ॾेई अचु या मुंहुं धोई अचु बिल्कुलु बिल्कुलु त इहा छा हुई इहा तरबियत हुई ऐं सेखारियो वेंदो असेंबली में ई असांखे 15 मिंट हिकिड़ो लेक्चर ॾिनो वेंदो रोज़ानो कान का टीचर या कॾहिं हेड ॾींदी हुई या जेके क्लास जी वॾी छोकिरी हूंदी हुनखे चवंदा तूं ॿुधाए का ॻाल्हि ॿुधाए अखाणी ॿुधाए त कुझु न कुझु ॿुधायो वेंदो हुयो ऐं जॾहिं असां वटि क्लास पीरियड हलंदो हुयो 45 मिंटनि जो त उन में 10 मिंट का न का स्टोरी हूंदी हुई सही त उहा स्टोरी छा हुई उहा इस्लाह हुई असांजी
जी त हीअ ॻाल्हि हीअं अथव, पोइ उन स्टोरी खे रिलेट कयो वेंदो उन अॼोके सबक सां। सही सही। त तरबियत, माहौल, उथणु विहणु, इहे सभु शयूं स्कूल मां सेखारी वेंदियूं। असांखे सब्ज़ी पोखणु सेखारी वेंदी हुई। सब्ज़ी कीअं पोखो, मासी सां कीअं ॻाल्हाए, जेका मासी असांजो शेव विकिरो कंदी उनखे कीअं ॻाल्हाए। मैडम ॾाढी मज़े जी ॻाल्हि आहे त माना तव्हां कंहिं बि साइकेट्रिस्ट सां ॻाल्हाईंदव न त अव्हां जी जेकॾहिं हू थोरी असेसमेंट करणु चाहींदी या चाहींदो त हू अव्हां खां बेसिक सुवाल पुछंदा त तव्हां छा कुकिंग कंदा आहियो, छा गार्डनिंग कंदा आहियो, ऐं जेकॾहिं तव्हां जीअं हिकिड़ो असां वटि विच में या अञा ताईं बि हिकिड़ो माना वॾो हिकिड़ो फैशन तौरु हिन ॻाल्हि खे कयो वेंदो त मूंखे त वेदो ठाहिण बि कोन ईंदो आहे, मूंखे त अंडो ठाहिण बि कोन ईंदो आहे, मूंखे पराठो गोल पचाइण न ईंदो आहे, मूंखे कुकिंग कोन ईंदी आहे, या मां पंहिंजा कपिड़ा पाण कोन धोईंदी आहियां, या को छोकिरो चवंदो त मां कॾहिं हिन तरह जो कमु न कयो आहे, त साइकेट्रिस्ट तव्हांखे जेको आहे न अनफिट करार ॾींदो। दुनिया में ईअं थिए थो त बाबा तव्हांखे पंहिंजा बेसिक कम ई कोन था अचनि त तव्हां ॿियो छा कंदो, ॿिए कंहिंजी ज़िमेदारी छा संभालींदो, किथे तव्हां कमु करणु वेंदो त उहा ज़िमेदारी कीअं तव्हां पूरी कंदव। असां किथे थी असांखे नंढे हूंदे मां पंहिंजो लिखंदी बि आहियां, 9 सालनि जी त मां कमु करणु शुरू कयो आहे ऐं करणु घुरिजे। मुंहिंजो बाबा कंदो हुयो, कढ़ाई ठाहींदो हुओ, शरबत असांजे घर में असां कॾहिं बाज़ारि में शरबत कोन वठंदा हुआसीं, सही ठहंदा हुआ, घर में ठहंदा हुआ, असां ॾिसंदा हुआसीं त कीअं था ठहनि पिया, त असांजी त तरबियत थींदी त हीअं ठहंदा, हीअ शइ पवंदी, केतिरी पवंदी मक़दार, हालांकि कॾहिं ठाहियो कोन पर ख़बर सॼी आहे। स्कूलनि में असां भाॼियूं पोखियूंसीं जी ठीकु, ऐं एतिरे स्कूल में छा, मां हीअ हाणे तव्हांखे हिते शेख भिरकियो में स्कूल आहे फारान शुगर मिल, उन सॼे स्कूल में भाॼियूं पोखियल अथव, ऐं उहे रोज़ानो मंझंदि जो भाॼी जी कटाई थींदी आहे ऐं उहे सॼी विरहाइबियूं आहिनि भाॼियूं, माना पैसनि ते विकिरो कोन थींदियूं आहिनि, उते ई सॼे विरहाइबियूं आहिनि। त को बि ॿारु खणी वेंदो आहे, उस्तादु खणी वञे, मासी खणी वञे, चौकीदार खणे, जेको बि खणे, सभिनी जे लाइ हूंदी आहे भाॼी। त इहो छा आहे, हितां तव्हांखे बेसिक पॉइंटूं मिलनि थियूं पयूं त पोखियो, ज़मीन अथव त पाण पोखियो, तव्हांखे अहसासु थिए त पंहिंजी पोखी कीअं हूंदी आहे। उन खां पोइ तव्हां इहो पंहिंजी पोखी पाण पंहिंजे घर खणी वञो ऐं उते खाओ, तव्हांखे उनजो बि अहसासु ईंदो त महिनत छा आहे। सही ठीकु, त ज़रूरी न त तव्हां उते पैसो ख़र्चु कयो, उते तव्हां महिनत त कई न, उते तव्हां ख़ुलूस त ॾिनो न, उते तव्हां सभिनी सचाई त ॾेखारी न। त असांखे इहे सभु शयूं सेखारी वेंदियूं। नलके ते को छोकिरी का अगरि ख़राबु करे ईंदी हुई, का शइ उछलाए आई त उन छोकिरी खे सॾु करे चवंदो हाणे तूं साफ़ु कर, तूं छो ख़राबु कयो। त इहा तरबियत हाणे तव्हां करे के ॿार खे चई त ॾेखारियो, पॉसिबल ई न आहे कुझु बि। हालांकि असांखे मार कोन्हे, मूंखे यादि कोन्हे स्कूल में मूंखे कॾहिं मार मिली हुजे या मुंहिंजे साम्हूं ॿियनि ॿारनि खे मार मिली हुजे। हा, बाक़ी टीचर जी अखि अहिड़ी हूंदी हुई त टाइम ते अचिणो आहे ऐं टाइम ते क्लास में वेहणो आहे ऐं सभु शयूं ॿुधणियूं आहिनि। ऐं उन खां पोइ ॿिए ॾींहं ते असांखे उहे शयूं जेके 15 मिंट असांखे लेक्चर ॾिनो वेंदो हुयो शऊर ॾियण जे लाइ, उहो असांखां पुछियो वेंदो हुयो, उथारे बीहारे, हा मेरा कल्ह छा ॻाल्हायोसीं, त माना तव्हांजी लर्निंग थींदी रहंदी हुई रोज़ भरो। हाणे आहे ई कोन न, हाणे त बसि पढ़ो, हाणे स्कूल ख़ुदि कमाई जो ज़रियो आहे, कमाई जो ज़रियो मशीन आहे कमाई जी। त तव्हां उते बसि गवर्नमेंट स्कूलनि जा हाल पूरा आहिनि, बिज़नेस कयो, बिज़नेस ऐं गवर्नमेंट स्कूलनि जा हाल पूरा आहिनि, त टीचर खे पघार खपे। चयो वेंदो आहे न मैडम, ॾाढी आम चवणी आहे त तव्हां जेकॾहिं तालीम खे बिज़नेस बणाए छॾियो न त पोइ तालीम किथे रहिजी वेंदी, पोइ तव्हां भला बिज़नेस ई वेही कयो। ऐं असां जेकॾहिं बिज़नेस खे सम्झणु लॻूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे दुनिया में, उहो त मामलो ई ॿियो आहे न। हा, पर असां वटि कोन्हे को, असां वटि जेके गवर्नमेंट स्कूल सुठा हलनि था से हलनि था पिया, पर उहो तव्हां जेकॾहिं तव्हांजा 5000 स्कूल आहिनि, 5000 में तव्हांजा अगरि 50 स्कूल हलनि था त तव्हां मुक़ाबिलो नथा करे सघो। जेकॾहिं 5000 में तव्हांजा 4500 स्कूल सुठा हुजनि त पोइ तव्हां ॻाल्हाए सघो था पिया त बाबा हा असां वटि तालीम बि आहे, तालीम सां गॾु शऊर केतिरो आहे, सम्झ केतिरी आहे, तरबियत तव्हांजी केतिरी आहे। बिल्कुलु, किताबनि जो वज़न जेको हेॾो ॾिनो वियो आहे न, एतिरो वज़न आहे जो ॿार खणी कोन था सघनि पिया। सही, त इन वज़न खे न आहे ख़बर। असां वटि बसि ख़बर न आहे, मूंखे सम्झो थी प्राइवेट स्कूल में जेको कॉन्सेप्ट आहे उहो इहो कंहिं आंदो आहे त तव्हां हेॾा किताब आणियो। ऐं हालांकि जेके स्कूल आहिनि, तव्हां जापान ॾिसो, चाइना ॾिसो, कोरिया ॾिसो, उते कॉन्सेप्ट ई न आहे, उते किताब आहिनि ई कान, कॉन्सेप्ट उते सॼी तरबियत आहे। हा हा, पाण पचाइणु सिखो, कपिड़ा धोइणु सिखो, थांव धोइणु सिखो, सफ़ाई करणु सिखो, नंढियूं नंढियूं शयूं ठाहिणु सिखो। आराम जो टाइम आहे, उथण जो टाइम आहे, तव्हां ॿुधायो वञे थो त सुम्ही करे उथबो आहे त छा कबो आहे, कीअं तव्हां पंहिंजी रूटीन खे वरी कयो, मतिलबु पकड़ियो, वरी तव्हां पंहिंजे कमनि कारनि खे कीअं पकड़ियो। असां वटि सुम्हिजे थो त मोबाइल रखी, सुबुह जो उथिजे थो त मोबाइल खोले, ऐं माना तमामु एक्टिविटीज़ जे विच में बि असां वटि मोबाइल हुजे थो। या ॿारनि खे दड़को ॾेई करे उथारणु, त जेको दड़के सां उथंदो त उहो रिएक्टिव हूंदो न ॿार,
उहो ख़ुशि हूंदो ई कोन, बसि उहो चवंदो बसि उथंदे दड़का मिलिया हूंदा, सॼो ॾींहुं दड़का हलंदा। त असां वटि इलाही माहौल में माहौल सही न थी वियो आहे, असांजे घरनि जो माहौल ख़राबु थी वियो आहे, जंहिंजे करे ही ॿारनि में सॼो थिए थो पियो। सही मैडम, अच्छा चोटियारो डैम जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था, ऐं जेको विक्टम आहे, तव्हां छा था सम्झो त दुनिया जो जेकॾहिं को मुहज़िब मुल्क हुजे हा ऐं उते फॉर एग्ज़ाम्पल कोई ज़हनी मरीज़ बि जेकॾहिं इन तरह जो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनखे बि पंहिंजा ज़हनी मसइला ज़रूरु हूंदा, उन मर्द जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त उनजा घणा सारा मसइला हूंदा, वॾो मसइलो उन जे ज़हन जो हूंदो। पर दुनिया में जेकॾहिं को इन तरह जो वाक़ियो थिए हा ऐं उहो को मुहज़िब मुल्क हुजे हा त छा थिए हा? न, पहिरीं ॻाल्हि तव्हां चओ था त अगरि मर्द खे मसइला आहिनि, पोइ इन मतिलबु इहो त तव्हां पराई औरत ते तशदुद कयो, उनखे अगवा कयो, उन्हनि जे मुंहं ते धकु हणो, उनजी ज़बान कटियो। मर्द खे इहो हक़ु ॾिनो कंहिं, अख़्तियार ॾिनो कंहिं, पंहिंजे घर जे मर्द खे कोन्हे, ॿाहिरि खे त सवाल ई कोन थो पैदा थिए। माना मर्द खे औरत जे लाइ इहो हक़ु कोन्हे ऐं औरत खे बि इहो हक़ु कोन्हे त मर्द सां ईअं ज़ुल्म करे, ज़्यादती करे। हक़ु पहिरीं ॻाल्हि त इहो आहे ई कान। रही ॻाल्हि मुहज़िब मुल्क जी, त मुहज़िब मुल्क में थियनि था, मुहज़िब मुल्क में बि अहिड़ा वाक़िया थियनि था पिया, पर उते कानून आहे, उते तहफ़ुज़ बि ॾिनो वञे थो ऐं उते ॿुधी बि वञे थी ऐं फ़ैसिलो 5 ॾींहंनि में 10 ॾींहंनि में अची थो वञे, तुर्त फ़ैसिलो अचे। असां वटि तुर्त फ़ैसिला इहा आहे, जेको हाणे रिसेंटली जज जे पुटु गाॾी ठोकी 2 जवान छोकिरनि खे मारे छॾियो ऐं जज बि आज़ादु, हुनजो पुटु बि आज़ादु, हुनजी गाॾी बि आज़ादु, केस बि थी वियो। ऐं जेको कराची में नताशा वारो केस थियो, उनखे चयो वियो चरी आहे, चरी एलीट क्लास जो मामलो हो, कुझु बि हुजे बाबा, क़तल त क़तल आहे न। तव्हां रोड ते जेकॾहिं ग़लति ड्राइविंग कयो था त पोइ इहो आहे त तव्हां एलीट आहियो त तव्हांखे छॾे ॾिजे। त पोइ हे बि ॾिठो वञे, जेकॾहिं हीअ अगरि शादबान वारो मसइलो थियो आहे त पोइ जेको जंहिं माण्हू कयो आहे त पोइ उहो उन हिसाब सां एलीट क्लास आहे, ॻोठ जे हिसाब सां एलीट क्लास जो थियो, त पोइ उनखे छॾे ॾिजे। मनी मैटर्स, हा छॾे ॾिजे, छो छॾिजे, छॾिणो न आहे न। असां वटि इहे कमेटियूं माना रिंगट रेग हल पोइ चवंदा बसि बाबा मामिलो पाण में ठही विया। अड़े किथां ठहिया, तव्हां उहो ॿुधायो सही न, कीअं ठहिया? असां वटि कमेटियूं कमु इहो कंदियूं आहिनि। त हाणे ख़बर न आहे हिन जे बारे में छा थो थिए पियो, उहो त हाणे वक़्तु ॿुधाईंदो। त 7 ॾींहं में घणो कुझु थी सघे थो पियो। कमेटी खे 24 कलाकनि में रिपोर्ट ॾियणु खपे। त 24 कलाकनि में फ़ैसिलो अचणु खपे। हफ़्तो वॾो आहे, इलाही वॾो आहे। त बाबा तव्हांखे वेहणो आहे न, उते करिणो आहे। तव्हांजे अॻे 6 ॼणा टीम में वेठा आहिनि, त 2 ॼणा हैदराबाद वञनि, 2 ॼणा नवाबशाह वञनि, 2 ॼणा ॻोठ वञनि, सॼी रिपोर्ट गॾु करे वठी अचनि। छोकिरी जो बयान बि ॿुधनि, छोकिरे जो बि ॿुधनि। अच्छा मैडम, लॉन्ग लास्टिंग जेकॾहिं असरनि जी ॻाल्हि कजे त उहे असर कंहिं ते पिया? समाज ते पिया, उन मल्हाह फैमिली ते पिया, उनजे ख़ानदान ते पिया, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन फैमिली जूं, उन ख़ानदान जूं तमामु उहे नियाणियूं, छा उन्हनि जो फ्यूचर सॼी सोसाइटी ते पए थो। सही, हिकिड़ी छोकिरी घरां निकिरे थी त माना सम्झो सॼी सोसाइटी घरां निकिती आहे। हिकिड़ी छोकिरी क़तल थिए थी त माना सॼी इंसानियत क़तल थिए थी, सभु औरतूं क़तल थियनि थियूं। त उनखे सिर्फ़ु सम्झण जी ज़रूरत आहे, उनखे अहसासु उन में पैदा करण जी ज़रूरत आहे त इहो जेको थिए थो पियो त उनखे सम्झो वञे त इहो मुंहिंजे घर में थियो आहे। असां चवंदा हा इहो हुनजो आहे, हुनजो न आहे, समाज जो आहे। समाज में केरु आहे? असां आहियूं। असांजो जीअण मरण हिते आहे। जॾहिं हिते ई आहे त पोइ असांखे इन समाज लाइ कमु करणा पवंदा, उन शइ खे ओन करिणो पवंदो। ज़ुल्म आहे, ख़ुशी थिए थी त असां चऊं था त भाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे, त उते सभु ख़ुशि था थियो। जॾहिं ॾुख थिए थो त उते सभु पासीरा। त इहो ई त फ़र्क़ु आहे, इहो ई त तज़ाद आहे न असां वटि। असां वटि पंहिंजो सोच जो फुक़दान आहे। वरी वापसि था वञूं त इहो शऊर जी खोट आहे। त शऊर असांजो ईअं बीजी छो वियो आहे हिकिड़े हंधि? हिकिड़े माण्हुनि लाइ शऊर आहे, हिकिड़े लाइ कोन्हे को। इहा नाइंसाफ़ी आहे। असां वटि नाइंसाफ़ी मथां खां शुरू थिए थी हेठि ताईं। सही, इन करे उनखे एतिरो ढिर न ॾिजे जो मामला ख़राबु थी वञनि ऐं मामला उते ई रहिजी वञनि। मां जेकॾहिं फातिमा फरड़े वारे केस ते एक्शन खयो वञे हा न, त मां सम्झां थी ॿिया वाक़िया न थियनि हा। सारंग शर्त ते जेकॾहिं एक्शन खयो वञे हा त ॿिया वाक़िया न थियनि। असां वटि वाक़िए जे मथां वाक़ियो आहे, ज़ुल्म आहे। हाणे त माना आम ॻाल्हि थी वई आहे, खाधे पीते वारी ॻाल्हि आहे। सही, बसि ठीकु आहे, ख़ैर काई ॻाल्हि कान्हे का। हा, बसि थोरो एक्शन में अचनि था, उनखां 2 ॾींहं गुज़रनि था, मामिलो ख़तमु थी वियो, मथां ॿियो मामिलो अची वियो। सभिनी जो ध्यानु वरी ॿिए मामले ते। हाणे तव्हां पाण ॾिसो, गुल प्लाज़ा वारो वाक़ियो थियो आहे, सभिनी जो ध्यानु गुल प्लाज़ा में आहे। हेॾे जेके ॿिया वाक़िया थियनि पिया, कंहिंजो ध्यानु ई कोन्हे को। त उन हिकिड़े वाक़िए जी आड़ में असां ॿिया वाक़िया बि थियनि पिया, ॿिया वाक़िया कया वञनि था पिया, पर ॻाल्हाइण वारो कोई कोन्हे। सिंपल आहे, हुकूमत जी रिट कान्हे का। जे रिट हुजे
त मां सम्झां थी पई त काफ़ी शयूं बहितर थी सघनि थी। मैडम ही को सियासी प्रोग्राम त आहे ई कोन ऐं सियासी पहलुअनि ते असां कोन था वञूं, पर मां सिर्फ़ु इहो सियासी कोन्हे पर सियासत इन्वॉल्व त आहे, नो डाउट। सियासत समाज खां अलहदा कोन्हे, समाज सियासत खां अलहदा कोन्हे। यकीन त इन करे हुकूमत त आहे न, तव्हां हुकूमत खे कीअं था कढी सघो पिया? जेकॾहिं हुकूमत एक्शन में हुजे त ईअं छोकिरो करे हा? यकीन करे हा कोन्हे। इन करे इन लाइ इहो असांखे मञणो पवंदो त मैडम व्हाट विल बी द रिजल्ट? असां वटि रिजल्ट छा आहे पोइ? रिजल्ट या हिन केस खे स्पेसिफिक पाण ॻाल्हि कयूं त हिन जो रिजल्ट माना छा? हाणे इहो रिजल्ट असां फ़िलहाल त कुझु कोन था चई सघूं। रिजल्ट इहो आहे त छोकिरी ज़िंदगी तबाह आहे, हिकिड़ो रिजल्ट इहो ई आहे। बाक़ी हाणे कमेटी जेका वेठी आहे उहा कमेटी रिजल्ट ॾिसूं छा थी ॾिए पई। सही मैडम, पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधां थी, कंटिन्यू कयूं था प्रोग्राम के। नाज़रीन साथ मौजूद आहे प्रोग्राम में टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर छा आहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। तव्हां ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी, तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं प्रोग्राम जेॾी महिल शुरू कयूं त अॼु सोचो त थधि ते ॻाल्हाईंदासीं, मौसम ते ॻाल्हाईंदासीं ऐं तव्हां सां शेयर कंदा हलंदासीं त नॉर्दर्न एरिया सॼो कवर थियो पियो आहे, माइनस में टेम्परेचर आहे। ऐं पाण जॾहिं सिंध जे इलाइक़नि में मौजूदु आहियूं, वेठा आहियूं घरनि में, त घरनि में बि सच पुछो त माना माण्हू जेॾी महिल पंहिंजे कमरे में पंहिंजे बेड ते पंहिंजे बिस्तर में मौजूदु आहे न, पोइ माण्हू चए थो त बसि ॿ कम भला इहे न कयासीं त थोरो ठीकु आहे, आराम करे वठूं था। पर टाइमली ऐं प्रॉपर टाइम ते पंहिंजी जॉब खे कंटिन्यू करणु, इहो बि जेको आहे न वॾी हिकिड़ी ज़िमेदारी हूंदी आहे। ऐं कुझु मां ॾिसंदी आहियां छोकिरियूं न्याणियूं जिन जी जेका जॉब जेका हूंदी आहे उहा ॾाढी घणी माना मुश्किल हूंदी आहे, परे किथे वञिणो हूंदो आहे ऐं तव्हां उते रहो बि न पिया उन्हनि इलाइक़नि में, आउटबैक कयो पिया, त पोइ सवेर रूटीन खे संभालणु, सवेर उथणु ऐं तमामु शयूं टाइमली करणु ॾाढो वॾो हिकिड़ो चैलेंज आहे। पर चवंदा आहिनि त महिनत जेका हूंदी आहे न उहा पोइ कुझु माना तव्हांजे अॻियां ॿियूं शयूं कोन्हनि के बसि महिनत आहे, तव्हां उनखे पंहिंजे कम खे पकड़ियो आहे त पोइ मौसम सर्दियूं गर्मियूं पोइ अचण वञण जूं शयूं आहिनि ऐं इंसान खे जेको आहे न यकीनन महिनत खां पोइ हिकिड़ो पंहिंजी मंज़िल उहा ज़रूरु मिले थी जेका उहो सोचे रखंदो आहे, या तव्हां हिकिड़ो टारगेट पंहिंजो जेको रखंदा आहियो त उहो ओतिरे टेन्यूअर खां पोइ उन टाइम खां पोइ उहे शयूं तव्हांखे ज़रूरु मिलंदियूं। टेन्यूअर मूंखे न चवणु खपे त किथे तव्हां मौजूदु आहियो ऐं तव्हां कंहिं जॉब खे करे रहिया आहियो ऐं तव्हांजी जेका पोज़ीशन आहे त पोइ उते तव्हांजो हिकिड़ो टेन्यूअर ज़रूरु हूंदो आहे। टेन्यूअर मतिलबु मुंहिंजे चवण जो मक़सदु त उहो टाइम पीरियड ई आहे जंहिंखे तव्हांखे पूरो करिणो हूंदो आहे ऐं तव्हांखे ईमानदारी सां पूरो करिणो हूंदो आहे। सो इट्स योर पर्सनल चॉइस त पोइ तव्हां उनखे कीअं कयो था। प्रोग्राम में नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे ऐं सिंध जी नंबर 1 चाहे जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त टपाल मेज़बान जा लाइ चयो वेंदो आहे सिंध जी शान टपाल मेज़बान। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। उमेरा शमशेख साहिब मौजूदु आहिनि। मैडम ॿ ॾींहं अॻु में मां ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां असां जहिड़ा माण्हू कुझु न कुझु पाण पढ़ंदा रहंदा आहियूं, त मूंखे ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत नज़र आई त क्लाशनकोफ ठाहिण वारे एतराफ़ कयो पंहिंजी ज़ुबानी ऐं हुनखे इहो रिग्रेट थियो, हुनखे पछताव थियो त मुंहिंजी जेका हीअ क्रिएशन आहे इन सां माण्हुनि खे नुक़सानु पहुचे थो। उते मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई त कलम खणण वारे, कागज़ खणण वारे, किताब पब्लिश करण वारे, किताब लिखण वारे नौजवाननि जे हथनि में, ईंदड़ नस्ल जे हथ में जेको किताब ॾिनो उन कॾहिं उनखे पछताव न थियो हूंदो, उन कलम खणण वारे खे कॾहिं रिग्रेट न थियो हूंदो त मां हीउ कमु छो कयुमि। सो इहा केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। तव्हांजी नज़र में कलम छा आहे? कलम ताक़त आहे, ज़िंदगी असांजो असांजी क्लाशनकोफ इहा आहे। वाओ, कलम सां मारे बि सघो था, कलम सां जीआरे बि सघो था, ख़ूबसूरत, कंहिंखे तहफ़ुज़ बि ॾेई सघो था, कंहिंजे लाइ अहसास तारीख़ जा तव्हां बाब बणिजी सघो था, नई तारीख़ बणिजी सघो था, नई तारीख़ लिखी सघो था, पुराणी तारीख़ जो वर्जाव करे सघो था इन कलम जे ज़रिए। बहितरीन, कंहिंजा अहसास, कंहिंजा दुख, कंहिंजा तकलीफ़, कंहिंजा ॻोढ़ा कलम जे ज़रिए लिखी सघो था। सही। त क्लाशनकोफ खां वधीक असांजी क्लाशनकोफ हीअ आहे। इन जो इस्तेमालु बि जेकॾहिं वक़्ताइतो ऐं जाइज़ थिए थो त मां सम्झां थी हिन खां वधीक को हथियार ई कोन्हे। बहितरीन हथियार इहो ई आहे सभिनि जे लाइ। ख़ूबसूरत, ख़ूबसूरत। जॾहिं असां स्कूल वेंदा आहियूं त सभ खां पहिरीं इहो ई हूंदो आहे न त पेंसिल पकड़ियूं, चाक पकड़ियूं या कलम पकड़ियूं। त जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो असांखे पकड़णु अची वियो त पोइ लिखण जो मसइलो कोन्हे।
वाओ, पोइ लिखणु शुरू करे छॾींदासीं। ज़बरदस्त। तव्हांजे हथ में मोबाइल आहे ऐं मोबाइल असांजो जेको आहे न कीपैड आहे ऐं मोबाइल असांजे लाइ असांजो किताबु आहे, मोबाइल असांजे लाइ लाइब्रेरी आहे ऐं मोबाइल असांजे लाइ असांजी जेको आहे न बहितरीनु मेमरीज़ खे सेव करण जो हिकिड़ो असां वटि जेको आहे सो हिकिड़ो बहितरीनु माना असां चऊं त पंहिंजे गैजेट्स, तमामु गैजेट्स मां जॾहिं मोबाइल खे ॾिसूं था त इहा शइ असांजे लाइ ॾाढी सुठी हूंदी आहे। पाण वेठे वेठे कुझु लिखी वठंदा आहियूं, सेव करे वठंदा आहियूं। एंड वॉट आई थिंक त तव्हां वटि बि कुझु लिखियलु आहे, ज़रूरु ॿुधणु चाहींदमि। जी जी, ॿुधायां थी की न ॿिए सां दिलि लॻाए। ओचरी तूं दर खड़काइण छॾे ॾे, ओचरी तूं दर खड़काइण छॾे ॾे, हू शायदि घर में कोन्हे या शायदि तोसां मिलण ई नथो चाहे। वाह। ओ राणी तूं विथिन मंझां लिया पाइण छॾे ॾे, ओ राणी तूं विथिन मंझां लिया पाइण छॾे ॾे, हू शायदि अंधो आहे या शायदि तोखे ॾिसण ई नथो चाहे। ओ साइण तूं दर्द भरिया गीत ॻाइण छॾे ॾे, हू शायदि ॿोड़ो आहे या शायदि तुंहिंजा अहसास ॿुधण ई नथो चाहे। सही। ओ मिठी तूं पंहिंजे पर में थधा साह भरण छॾे ॾे, ओ मिठी तूं पंहिंजे पर में थधा साह भरण छॾे ॾे, हू शायदि बेहिस आहे या शायदि तोखे महसूसु करण ई नथो चाहे। ओ सुहिणी तूं हाणे ॻोढ़ा ॻाइण छॾे ॾे, हू शायदि बेवस लाचार आहे या शायदि तोखे माणण ई नथो चाहे। तूं हा तूं छॾे ॾे सभु कुझु छॾे ॾे, ही वाइड़ी दुनिया, ही ओपरो जहां, ही खुलियल आसमां, ही मतलबी इंसान। छॾे ॾे तूं पाण ई जुज़ ऐं कुल आहीं, तूं पंहिंजो पाण लाइ मुल आहीं। वाह। तूं पंहिंजो पाण वसाए, तूं पंहिंजे लाइ ॻाए, की न ॿिए सां दिलि लॻाए, की न ॿिए सां दिलि लॻाए। वाह, ख़ूबसूरत, इलाही ख़ूबसूरत, महिरबानी। इलाही ख़ूबसूरत अहसास आहिनि ऐं तव्हां इलाही मतिलबु बज़ाते ख़ुदि तव्हां इलाही सेंसिटिव आहियो। इलाही। हा, कुझु माण्हू हूंदा आहिनि जिन खे पंहिंजे इमोशन्स ते इलाही घणो कंट्रोल हूंदो आहे। कुझु माण्हू हूंदा आहिनि जो ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे बि उन्हनि जी अखियुनि में उहे लुड़क ज़ाहिर थी पवंदा आहिनि। तव्हां इलाही सेंसिटिव आहियो। इलाही हर मामले में चाहे सियासी हुजे, समाजी हुजे, भले तकलीफ़ ॿिए खे हुजे, उहो मूंखे फील थींदी आहे त इहा मूंखे आहे, या जेका मुंहिंजी तकलीफ़ हूंदी आहे उहा अगरि मूंखे विसरी बि वेंदी आहे त कंहिं अहिड़ी महिल यादि अची वेंदी आहे, हूंदो ॿिए जो वाक़ियो आहे पर तकलीफ़ मूंखे महसूसु थींदी आहे। त मुंहिंजी हर लिखणी में तव्हांखे मुंहिंजो दर्द मिलंदो, सॼी सिंध मिलंदी तव्हांखे, औरत जो दर्द मिलंदो, हर औरत, सिंध जी हर औरत मिलंदी, बल्कि दुनिया जी हर औरत मिलंदी, ऐं हर मर्द बि मिलंदो। सिर्फ़ु औरत कोन थी रोए, मर्द बि रोए। सही। मैडम, दुनिया जी बाहिम्मत औरतुनि खे पढ़ियो आहे? पढ़ियो आहे। इंस्पिरेशन केरु रहियो? मूंखे कुरतल ऐं ताहिरा जेका हुई, उन्हनि जी मूंखे हिम्मत या हुनजी जेका सचाई हुई उहा मूंखे ॾाढी वणी। त हूअ परदे में रही करे बि पंहिंजा कम कंदी हुई, हू पाबंदियुनि में रही करे बि हुन पंहिंजा कम कया, ऐं हूअ अमर थी वई। तोड़े जी हुनजी उमिरि बि तमामु नंढी हुई, 30-32 साल जी उमिरि में हुन जेको कुझु लिखियो, जेको कुझु कयो, जेको कुझु ॻाल्हायो, या जंहिंजी जिन शयुनि में हुन अॻुवाणी कई, त उहे सभु नंढी उमिरि में करे वई ऐं वॾी जुरत सां करे वई, जो अॼु हूअ तारीख़ जो हिसो थी वई आहे। त मूंखे उनजी इहो किरदारु वणंदो आहे, इहा ॻाल्हि वणंदी आहे त तव्हां करे त सघो था न। सही। असां वटि इहो आहे त कीअं कयां, काॾे वञा, गॾु केरु हले, हाणे असां सभ खां वॾो मसइलो इहो बि आहे। मैडम, हिम्मत ॾाढी वॾी, माना वॾो कमाल आहे। मूं हिकिड़ो किरदारु पढ़ियो ज़रका जो, जेका फ़लस्तीनी छोकिरी हुई ऐं केतिरी पुराणी, तव्हां ज़रूरु पढ़ियो हूंदो। त उहा ॾिसो केतिरी नंढी ऐं हिकिड़ी ख़ूबसूरत, लैला ख़ालिद। यस, उहा ॾिसो तव्हां। यस। ऐं जेकॾहिं असां सफ़ा पोइ हिते वञूं त बिल्किस, राणी बिल्किस। सही। हुनजो ज़िक्र त क़ुरान शरीफ़ में बि आहे। बेशक बेशक बेशक। उहा हुई, या जेके पुराणियूं मलकाऊं हुयूं, हुयूं त मलकाऊं, मलका आहे, तरन्नुम, नूर जहां जा वॾा वॾा किरदार आहिनि। जी हा, उहे पंहिंजे हुयूं त मलकाऊं, वॾी ऐश इशरती ज़िंदगी गुज़ारींदी हुयूं, पर उन्हनि जा के अमर फ़ैसिला एॾा त बोल्ड हुआ जो मर्दनि बि न कया। सही। त कीअं अॻुवाणी कबी। मैडम, इहो असांजे माना मज़हबी पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसजे न त हज़रत बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा
हज़रत बीबी आयशा ऐं खदीजा। हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन्हनि जो त ॾाढो, उहा त माना औरतुनि में तंहिं वक़्त में माना बिज़नेस टाइकन्स में जेकॾहिं ॾिसिजे त उनजो हिकिड़ो वॾो किरदारु हुयो, ऐं बल्कि बिज़नेस टाइकन्स ठाहिण वारियूं हुयूं ऐं हूअ पहिरीं बिज़नेस टाइप औरत हुई। हा हा हा, ऐं हूअ कंदी हुई, सॼी डीलिंग पाण कंदी हुई ऐं ॿियनि मुल्कनि वेंदी हुई। हालांकि उन वक़्त का सवारी हुज़ूर पाक साहब उन्हनि जी जेका मुलाक़ात आहे उहा उन ई मामले में थी, इन मामले में थी, ऐं उतां ई हिन मुतासिर थिया। जी जी जी, ऐं जेका ईमानदारी ॾिठनि त ज़ाहिर आहे हुन परखियो न। जी हा, ऐं हुन मर्दनि सां गॾु उहा हली जी, त असां वटि इहो हाणे इहो चयो त हल फलाणे मर्द सां ॻाल्हाए पियो, तव्हां उन दौर में त वञो, उन दौर में त तूं ॻाल्हाईंदियूं हुयूं न। हा, त उहे जेके दौर आहिनि उनमें औरत जेके फ़ैसिला कया आहिनि उहे ॾाढा पावरफुल कया। सही। अच्छा मैडम, मां लास्ट में ज़िक्र कंदी हलां त पहिरीं असां जेको आहे सो शाद बानू जो ज़िक्र कयोसीं, ऐं उन खां पोइ असां मासूम न्याणियुनि जो बि मां जेको आहे सो ज़िक्र कंदी हलियमि। तव्हां सम्झी विया हूंदा असां वटि कहिड़ा कहिड़ा वाक़िया थियनि था ऐं कंहिं अंदाज़ में वाक़िया असांजे अॻियां पेश थियनि था, पर दुनिया में बाहिम्मत औरतुनि जा किरदार बि असां वटि मौजूदु आहिनि। ऐं सिर्फ़ु दुनिया जी ॻाल्हि नथा कयूं, असां वटि जेकॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो किरदारु तव्हां ॾिसो ऐं तव्हां जेकॾहिं हुननि खे पंहिंजी इंस्पिरेशन बणायो त तव्हांखे इलाही हिमत मिलंदी। उहा पहिरीं लीडर ऐं उहा पहिरीं औरत जंहिं हुकुमरानी कई आहे, जेतिरे ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहे सो पंहिंजे किरदार खे संभालियो आहे। ऐं तव्हां दुनिया जी उन्हनि औरतुनि खे ॾिसो, तव्हां पंहिंजे रिलीजियस हवाले खां तव्हां उन्हनि किरदारनि खे पकड़ियो त तव्हांखे हिमत ज़रूरु मिलंदी। ऐं चवंदा आहिनि त हिमत उहा शइ आहे जंहिंसां तव्हांजो को बि मसइलो आहे, केतिरो बि वॾो मसइलो हुजे, पर हिमत जेकॾहिं आहे त तव्हां कंहिं मसइले मां निकिरी सघो था। आंग सान सूची आहे ब्रह्मा जी, ॾाढी जी जी बोल्ड माई रही आहे, बिल्कुलु तमामु घणी। हुनखे जॾहिं हुनजी हिकिड़ी ॻाल्हि जेका मूंखे ॾाढी वणंदी आहे, हिकिड़े पासे हुनजो मुड़ुसु कैंसर में मरी रहियो हुयो ऐं ॿिए पासे हुनखे चयो वियो त तोखे तूं माना कंप्रोमाइज़ कर, पंहिंजे मुड़ुस जे वञी सघे थी पई। त हुन चयो मां वतन ते कंप्रोमाइज़ न कयां, न कयईं। इहा बोल्डनेस असांजे इलाही मर्दनि में बि कोन्हे का। बिल्कुलु, यकीनन यकीनन। मैडम लास्ट में मैसेज वठंदमि, छा मैसेज ॾींदव? अॼु जेको शाद बानो वारो मसइलो हले पियो, त बसि इहो ई चवंदमि त न्याणियूं पंहिंजूं न्याणियूं पाण बचायो, छो जो बगड़ घणा आहिनि ऐं मासूमियत तमामु थोरी आहे। ऐं जेकॾहिं बगड़ घणा आहिनि ऐं हिकिड़ी मासूमियत खणी था वञनि पिया त सम्झो पूरो समाज थो वञे पियो। सही, समाज ते वॾा असर आहिनि, वॾा असर था पवनि पिया। ऐं सूरत हाल वञी इहा थी बीहे पई जो असां सच ॻाल्हाइण खे कीॿायूं था, घबरायूं था, ॾिजूं था ऐं ॾिजायो वञे बि थो। सही। त इन खां बहितर आहे त पंहिंजा पेर सहेड़ियो। सही, बहितरीनु मैडम, ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज। अॼु जे मौज़ू जे हवाले सां मैडम हुमेरा शमशेख साहिबा जो बहितरीनु मैसेज। तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो, तव्हां वक़्तु ॾिनो ऐं ॾाढो सुठो प्रोग्राम असां कंडक्ट करे सघियासीं अव्हांजी मौजूदगीअ में। यकीनन तमामु शयुनि खे जेसिताईं इंसानु पाण कोन थो संभाले, पाण ऑन नथो करे, पंहिंजे मामलात खे पाण मज़बूती सां नथो पकड़े, त पोइ का न का ताक़तवर धुर अहिड़ी अची वञे थी जेका तमामु शयुनि ते क़ाबिज़ थियो वञे, बल्कि अव्हांजी ज़िंदगी ते क़ाबिज़ थियो वञे। त बसि हिकिड़ो ई रस्तो आहे, उहो आहे तव्हांजी तालीम जो ऐं हिम्मत ऐं हौसले सां इंसानु हले। छो त हिम्मत ऐं हौसलो जेकॾहिं इंसानु रखे थो, ईमानदारी सां सचाई सां हले थो, त रब बि हुनजो ज़रूरु साथ ॾिए थो। नाज़रीन, वक़्त जूं घणियूं बिल्कुलु बि वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी एंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदो। हिन पूरे प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। नाज़रीन, पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़ैब चांडियो ऐं राजा मेमण खे तव्हां ॾिसी सघो था तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में। टपाल मेज़बान जश्न जमालो में तव्हांजा पंहिंजा पसंदीदा सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि शामिल हूंदा। सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान, टपाल मेज़बान तव्हां खां इजाज़त वठूं था। इंशाल्लाह सुभाणे वरी हाज़िर हूंदासीं नवां महिमान ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। अल्लाह निगहबान।